बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तहां जी मेज़बान तेरी मोआ नाज़रीन के जिथे भी वेंदो खुश हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ पे मसरूफ़ हूंदो। यकीनन सीज़न चेंज थियो आहे, थधि अचे पई त थोरो उथण करण में सुस्ती थिए थी, लेकिन जॾहिं इंसान पंहिंजो जेको सुबुह जो आगाज़ जेको आहे अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां कंदो त यकीनन उनजी सॼो ॾींहुं जेको बूस्टअप गुज़रंदो ऐं ख़ैर ख़ैरियत सां गुज़रंदो। ऐं उन सां गॾोगॾु सॼो ॾींहुं गुज़ारण लाइ असांखे थोरा नंढा नंढा कम नंढियूं नंढियूं नेकियूं बि करणु घुरिजनि। छो त ॾिसो इंसान जीअं अलाह साईं चयो त इंसान खसारे में आहे त कॾहिं कंहिं न कंहिं वक़्तु कहिड़ी पल कहिड़ी घड़ी कॾहिं कॾहिं असांजे हक़ में बि न थींदी आहे। त इन वक़्तु इन जे करे असांखे हर वक़्तु जेको आहे अलाह साईं जो शुक्र ऐं अलाह साईं खां दुआ करणु घुरिजे त असां लाइ हर कमु जेको आहे ख़ैर वाफ़ियत सां थिए। ऐं जीअं त नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जिते दाबो सजियल आहे त सजाद खे भलीकार कंदमि भलीकार त सजाद कीअं आहे ठीकु आहे। हिकिड़ी बहितरीन अंदाज़ सां चांहि जेके ठाहे रहिया आहिनि ख़ासि तौर ते थधि जे मौसम में थधि जे सीज़न में जॾहिं चांहि न हुजे त यकीन अनकम्फर्टेबल लॻंदो आहे। उहे बि त सिंध जा जेके असां माण्हू सभु को जेका प्रायोरिटी ॾींदा आहियूं चांहि खे, भले केतिरी बि दावत केतिरा बि ताम हुजनि, लेकिन चांहि जॾहिं उनको न मिले त ईअं लॻंदो आहे त असांजी माना हिननि पोइ गिला इहा ज़रूरु थींदी आहे। लेकिन जॾहिं उहा चांहि जेके हाणे त वरी वधंदी थी वञे महिमान नवाज़ी जी जेको छो त जेको सकाफ़त जो डेज़ अचनि था 6 डिसंबर जे करे त महिमान नवाज़ी में जेको इज़ाफ़ो थो थिए उन महिमान नवाज़ी में अञा 4 चंड जेके लॻाईंदी आहे उहा असांजी टपाल मेज़बान चांहि। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, लेकिन इलाही ख़ुशी थी थिए जॾहिं बि असांजे प्रोग्राम में आया आहिनि। ऐं सिंध जा जेके आहिनि हिते हिननि जी पैदाइश थी, हिननि हुते जेको आहे पंहिंजी एजुकेशन हासिलु कई, तालीम हासिलु कई, पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि स्टेप्स हुया उहे पंहिंजा जेके जेके सिंध में ई जेके गुज़ारे हाणे जेके आहिनि आउट ऑफ कंट्री कैनेडा में जेके हू शिफ्ट थी विया आहिनि। ऐं एॾो सुठो थो लॻे त ॾिसो इंसानु एतिरो तालीम ॾिसो तालीम ई हिकिड़ो ज़रियो हो जेको असां पंहिंजी लाइफ सक्सेसफुल थियूं। असांजा पंहिंजा ऑब्जेक्ट असांजा पंहिंजा गोल जेके आहिनि अचीवमेंट करण लाइ हिकिड़ो तालीम ई ज़रियो आहे। ऐं ॾिसो हेॾी ॻाल्हि त अहिड़े जॾहिं सक्सेसफुल पर्सनैलिटीज़ हुते आहिनि पंहिंजी लाइफ में, ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध खां जेके कंसर्ट हुजनि। ॾिसो सिंध में जेके हमेशह आऊं चवंदी आहियां त ॾाढा अदीब जेके आहिनि काफ़ी सारा जेके आहिनि असांजे सिंध खां ई जेके आहिनि चोर थी वॾी वॾी पर्सनैलिटीज़ निकिरंदियूं आहिनि त उन्हनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे त सिंध में एतिरो शहूर एतिरी तालीम एतिरो हुनर एतिरो कुझु मौजूदु आहे। त उहे बि अॼु जेके आहिनि कैनेडा में पंहिंजे सिंध सां प्यार ऐं पंहिंजे इज़हार यकीनन ऐं ख़ासि तौर ते वरी नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां ऐं ख़ुशी इलाही आहे अॼु त अॼु हू पंहिंजी नियाणी सां गॾु असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मौजूदु आहिनि ऐं पंहिंजी नियाणी खे उते ई तालीम था ॾियनि। ॾिसो तालीम केतिरी ज़रूरी आहे उन्हनि खां असां पुछंदासीं जॾहिं हिते हुया उन्हनि जी छा कॉन्सेप्ट हुया, छा परसेप्शन्स हुया, छा मिथ्स हुया, छा सोच हुयूं। त इन हवाले सां जेको आहे उन त जेको आहे न काफ़ी अच्छा हू जेके आहिनि उते इदारे सां बि मुश्किल अथनि। त अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ कराई इफ्तिकार अली मेमन साहब, मैनेजर जनरल सर्विस विथ म्युनिसिपल गवर्नमेंट ऑफ अल्बर्टा कैनेडा। तव्हांखे भलीकार कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी। कीअं रहियो, कीअं गुज़रियो ऐं सुबुह सुबुह जो आगाज़ कुझु चवणु चाहींदा? सुबुह बसि सवेल उथियुसि, मां एक्सपेक्ट कई पिए त मूंखे हिते अचिणो हुयो ऐं मां ईअं सच चवां त ॾाढो एक्साइटेड हुयुसि इन ई करे त हिकिड़ी हाणे मां ॿिनि इलाइक़नि खे रिप्रेज़ेंट पियो कयां, कैनेडा खे बि कयां पियो ऐं हितां असुल त मुंहिंजी सिंधी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो ख़ुशि हुयुसि। चलो अञा तव्हांजी एक्साइटमेंट जेको मज़ीद इनहांस थींदी जॾहिं असांजे प्रोग्राम जेको कंटिन्यूसली त तव्हांजी ख़ुशी असांजी एक्सप्रेशन्स तव्हांजी हैप्पीनेस जे हवाले सां काफ़ी सारा थींदा। लेकिन तव्हां सां गॾु तव्हांजी नियाणी मौजूदु आहे, मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ऐं उनखे बि आउं दिलि सां जेको आहे भली कार कंदमि। इस्लाम उन्हनि वालिद खे जेके पंहिंजी नियाणी खे गॾु खणी घुमनि था। अचो तव्हांजो बि हुन सां तारीफ़ करायूं। आयशा मेमन माशाल्लाह पाण जेके फर्स्ट ईयर यूनिवर्सिटी अल्बर्टा कैनेडा में पढ़नि पियूं। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। बस अॼु जे लाइ एक्साइटेड मां बस। अॼु तव्हां बि एक्साइटेड कंप्लीटली सीरियसली? मूंखे बि इलाही ख़ुशी थी थिए। इफ यू हैव आई एम वेरी ग्लैड टू सी यू। First of all, there's a first impression you have come with your father. Come with your father. It's a very glad. It's our pleasure. Being a girl, मूंखे बि इलाही ख़ुशी थी थिए जेके पीउ सां गॾु लेकिन फादर हिकिड़ो वॾो सपोर्ट हूंदो आहे पंहिंजे जेके वालिद सां गॾु जेके आहिनि इलाही वॾो स्ट्रॉन्ग सपोर्ट हूंदो आहे हिकिड़ी नियाणी जे लाइ। सो हाउ यू फील टुडे?
I was a little nervous, but हाणे सही पई थियां. हाणे सही पिया थियो. Okay, okay. अञा सही थींदा वेंदो. अञा सही थींदा वेंदो. So, what's some change in Pakistan also mostly in Sindh? हिते ज़ारा एतिरो सी कोन्हे जिते हिते आहे. ऐं हिते नाना और दादा दादी सभु हिते फैमिली आहे. Your grandparents ज़बरदस्त. ऐं स्ट्रीट फूड जेको फूड हिते आहे उहो सफ़ा कैनेडा का अमेजिंग आहे. लाइक I love the food here. You love it, especially I think you also like spicy and something English food. I love Girls spicy mostly food. like spicy food. तो अञा फूड से अञा कचहरी थी हली स्टार्ट करना से पंहिंजे मॉर्निंग जो आगाज़ इन वास्ते त तव्हां छा चवणु चाहींदो इफ्तिकार साहब तालीम तव्हांजी एजुकेशन तव्हांजी कीअं पढ़ाई कीअं हासिल कयो ये मंज़िल तव्हां टारगेट कीअं अचीव कयो इनफैक्ट तैलीम त मां पंहिंजे शहर मोरे मां हासिल कई असांजो ॻोठ मोरो आहे डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ इंटरमीडिएट ताईं त मां उते ई पढ़ियुसि पोइ मेहरान यूनिवर्सिटी में असांजी एडमिशन थी उते आयासीं हॉस्टल में रहियासीं 4 साल उते पढ़ियोसीं उन खां पोइ सुई सदरंग गैस कंपनी में मां इंजीनियर जी पोजीशन हासिल कई काफ़ी महिनत खां पोइ ऐं उते काफ़ी कुझु साल उते जॉब कई बसि पोइ ईअं सिंधी में चवंदा आहिनि देखा देखी ते ॾिठो ॿिया दोस्त बि वञनि पिया असां बि अप्लाई कयूं कैनेडा मूव थियूं ऐं उन्हनि ॾींहंनि में सची ॻाल्हि इहा आहे त हालात बि एतिरा सुठा न हुआ सिंध जा बि ओवरऑल पाकिस्तान जा बि त पोइ इहो ई ज़हन में ख़्यालु थियो त भला इहा बि हिकिड़ी कोशिशि करे ॾिसूं बसि पोइ ईअं मज़ाक में अच्छा सही ईअं ई थियो न मतलब थोड़ो होप भी न हुई त सची ॻाल्हि इहा आहे त जेॾीमहिल असां मोरो में रहंदा हुआसीं त असां 96 में हैदराबाद मूव थियासीं त मां ख़ुशि न हुउसि मां पियो चवां पंहिंजो देश असां कीअं छॾियो सही मतलब जिथो इंसान पैदा तो थे वॾो तो थे सही त पोइ इंसान खे हालात इहे सभु शयूं कराईंदियूं आहिनि either it's right or wrong that's a different thing पर इंसान कंदो बसि पोइ उतां मूव थी असां हैदराबाद आयासीं कुझु साल मां हिते रहियुसि पोइ मूंखे यादि आहे 2007 में 2001 में मां शादी कई ऐं 2007 में 2 ॿार वठी आयशा ऐं जुनैद इज़ ऑल्सो अल्हम्दुलिल्लाह 17 years old अराउंड त बसि पोइ मां वियुसि कैनेडा नओं माहौल नयूं शयूं मुख़्तलिफ़ माण्हू ॿुधाईंदा हीअं कयूं पर मां हिकिड़ो पंहिंजो फोकस रखियो त छाकाणि उते 2 ऑप्शन्स हूंदा आहिनि आइदर मतिलबु या तव्हां वाइट कॉलर जॉब कयो या ब्लू कॉलर जॉब कयो अच्छा माण्हू छा कंदा आहिनि वाइट कॉलर ऐं ब्लू हा मां चवां थो माण्हू उते छा कंदा आहिनि त हू प्रेफर कंदा आहिनि त पैसा जल्दी कमायूं ऐं जल्दी अमीर थियूं सही मां कंहिं ते बि क्रिटिसाइज़ नथो कयां पर अप्रोच जी ॻाल्हि हूंदी आहे सही ऐं वाइट कॉलर इहा आहे त तव्हां सुठी जॉब कयो ऐं ऑफिस जी जॉब कयो या मतिलबु फील्ड जी जॉब कयो फॉर एग्जाम्पल मां सिविल इंजीनियर आहियां त मां अगरि हुते वञी करे टैक्सी हलायां या सिक्योरिटी कयां या को बि शॉर्ट पीरियड लाइ त सुठो आहे पर लॉन्ग रन में इहे शयूं तव्हांखे पोइ अल्टीमेटली छा थींदो आहे पोइ राति जो फॉर एग्जाम्पल तव्हां टैक्सी था हलायो त ॾींहं जो सुता पिया त पोइ तव्हां ॿारनि खे टाइम कॾहिं ॾींदो छाकाणि त उहो रिक्वायरमेंट आहे तव्हां उहो कैनेडा अहिड़ो मुल्क आहे जिते शयूं तव्हांखे बैलेंस करणियूं आहिनि उहो पाकिस्तान न आहे त पुफी ॾिसंदी मासी ॾिसंदी सची जॻह ॻाल्हि चाची ॾिसंदी अम्मा ॾिसंदी खाला ॾिसंदी उते न आहे उते तव्हांखे सभु ज़िमेदारियूं खणणियूं आहिनि बैलेंस करणो आहे शयुनि खे इंस्पाइट ऑफ मतिलबु तव्हां पंहिंजे मुल्क खां परे आहे उहो पंहिंजी जाइ ते पर हाणे उहो असांजो मुल्क आहे छाकाणि हुननि असांखे इज़त ॾिनी असांखे घुरायो असांखे सिटीज़नशिप ॾिनी असांजी दिलि त हिते ई थी धड़के पर हक़ीक़त इहा आहे त असांजो कल्चर बि आहे इहो त जेको तव्हां ते एहसान करे तव्हांखे इज़त ॾिए तव्हांखे वेलकम करे त उनखे तव्हांखे इक्वली ट्रीट करणो आहे उनखे बि उहा ई इज़त मोहबत ॾियणी आहे जेका तव्हां पंहिंजे मुल्क खे था ॾियो त हाणे असां त ड्यूअल नेशनल आहियूं असांजा 2 कंट्रीज़ आहिनि सो पोइ मां उते पहुचण खां पोइ मां इहो सोचियो त बहितर आहे त माण्हू कैरियर ओरिएंटेड ते इंस्टेड ऑफ गोइंग हियर एंड देयर माना मां पैसा त शायदि वधीक कमाए वञा पर उन जो को मतिलबु इन द लॉन्ग रन पोइ मां थकिजी पवां ऐं मां ईअं सोचां त शायदि पोइ अक्सर मां उते शयूं रुलंदे बि ॾिठियूं आहिनि मतिलबु डैमेज थींदे ॾिठियूं आहिनि फैमिली जे हिसाब सां ॿियनि शयुनि जे हिसाब सां त माण्हू इन ई करे कैरियर ओरिएंटेड थिए मुंहिंजी एडवाइस
जेके फ्यूचर में अचण चाहिनि था या जेके उते रहनि था त माण्हू कैरियर ओरिएंटेड थिए। मां वञण सां पहिरें साल में ई मां मास्टर्स सिविल इंजीनियरिंग में मास्टर्स में एडमिशन वरिती, अल्हम्दुलिल्लाह उहा थी वई ऐं रॉयसन यूनिवर्सिटी टोरंटो मां मास्टर्स कई सिविल इंजीनियरिंग में। 2 साल जो कोर्स हो। उन स्टडी दौरान मां हिकिड़े ज़ेलर, हिकिड़ो वॾो चेन आहे, हाणे बंदि थी वियो आहे, वॉलमार्ट या ज़ेलर, इहे मशहूरु उते जा शॉप्स मॉल्स चऊं त उते मां फोटोग्राफर जी जॉब कंदो हुउसि स्टूडेंट लाइफ में। त उहो सम्झ में अचे थो। सही एज पार्ट टाइम हाँ, स्टडी के बिल्कुल, कवर तव्हांखे एक्सपेंसिव बिल्कुल फैमिली खे सपोर्ट करणो आहे। सही त उहो अल्हम्दुलिल्लाह कयो। पोइ 2 सालनि खां पोइ मां सम्झां थो त मूंखे ऐं इन में मां हिकिड़ी सकाफ़त जी ॻाल्हि कंदुसि, हिकिड़ी सुठो लेसन बि आहे त मां जेॾी महिल फोटोग्राफर जी मुंहिंजी मास्टर्स पूरी थी, नेक्स्ट डे ते वेरी नेक्स्ट डे ते मां उते वेठो हुउसि त हिकिड़ो चाइनीज़ फैमिली हुजी, उहा आई फोटो कढाइण, पासपोर्ट फोटोग्राफ कढाइण। त उहो फैमिली चयो त असां फोटो निकिरी विया, मूंखे पे कनि, उहो हलिया विया। हुननि चयो त असां भला थोरी शॉपिंग कयूं। त हुनजो मुड़ुसु माई जो हुनजा 3 ॿार अची, मां भला थोरी देरि विया हिते, मां भले वियो। त पोइ थियो ईअं जो असांजो हिकिड़ो कल्चरल शइ आहे त असां महिमान खे चांहि पियारींदा आहियूं या कीअं। मां वियुसि ॿाहिरि, हिकिड़ो जेको शॉप हो, उतां डोनट ऐं हुन लाइ कॉफ़ी वठी आयसि। त हिकिड़ी माण्हू वेझड़ाइप थी वई त माण्हू हिकिड़ो उते इहो कॉन्सेप्ट आहे, हू मतिलबु आई डोंट नो आइदर इट्स राइट और रॉन्ग, पर हू कैलकुलेटेड आहिनि। जी बिल्कुलु। त हाणे हिकिड़ो माण्हू कॉफ़ी पियो पियारे, डोनट पियो खाराए, माना हिन मूं ते $5 ख़र्च कयो, छो कई? या उते इहा हिकिड़ी सरप्राइज़िंग शइ चऊं, घटि थींदो आहे ईअं, पर असांजो कल्चर आहे। त मां हुनखे ॾिनो, मूंखे चई त छा कंदो आहीं? मां चयोमांसि मां मास्टर्स कया, कल्ह मुंहिंजो फाइनल वाइवा हो, मुंहिंजो 15 ॾींहंनि में रिज़ल्ट ईंदो। ईअं चई छा में कई? मां चयो सिविल इंजीनियरिंग। चई जॉब कंदे? मां चयो कंदुसि। मूंखे पंहिंजो बिज़नेस कार्ड ॾिनी, चई सुभाणे मूंसां ऑफिस में मिल। ॿिए ॾींहुं मां ऑफिस में, हिकिड़ी वॾी कंपनी कंसल्टिंग फर्म, उन में HR मैनेजर, मुंहिंजी नेक्स्ट डे जॉब थी वई। ज़बरदस्त ज़बरदस्त। ई जेके असांजी महिमान नवाज़ी चले तो वो कम आई अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। इहा तरबियत आहे, इहा ई कुझु जेके ॿुधनि था यकीनन ई शइ खे यकीन फॉलो कंदा। त इंसान जेको इंसानियत ते ई हले त हर शइ अलाह पाण ई जेको आहे रस्ता ठाहे छॾंदो आहे, मंज़िल ठाहे छॾंदो आहे, रस्ता खोली वेंदा। सो हा, कैन यू इंस्पायर योर फादर दिस स्टोरी? पंहिंजे वालिद साहब जी इन स्टोरी खां इंस्पायर थियो? मूंखे इलाही स्टोरीज़ ॿुधाया अथई अहिड़ा, ऐं एवरी टाइम त इहो मोटिवेट मूंखे कंदो आहे त मां अञा कमु सुठो कयां, अञा वर्क हार्ड कयां त पापा जहिड़ी थी सघां। ज़बरदस्त। यू आर एल्डर वन? Yeah, I'm the oldest daughter. तव्हां वॾा सही, ज़बरदस्त। अच्छा, एजुकेशन तुंहिंजी कीअं पई हले तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह सुठी पई हले। हाणे फर्स्ट ईयर साइंसिस में आहियां। उते ईअं थींदो आहे जो अगरि तव्हां मेडिकल में वञणु चाहींदा आहियो त तव्हांखे पहिरियों साइंसिस करणो पवंदो आहे 4 साल, ऐं पोइ 4 साल मेडिकल स्कूल। देयर इज प्रैक्टिकल बोर्ड और थ्योरिकल? प्रैक्टिकल घणो कराईंदा आहिनि, थ्योरी घणी कराईंदा आहिनि? ॿई डिपेंड कंदो आहे कहिड़ी क्लास आहे। अच्छा, डिपेंड हूंदो आहे। उतां जी स्टडी खे यकीनन तव्हांजे वाले सभु ॾिठो हूंदा त कुझु ॿुधाईंदा हूंदा त हिते कंपैरेटिव तव्हां करे यादि आहे तव्हां जॾहिं हिते थोरो कुझु पढ़ी विया हो कीअं बैलेंस करणु? मूंखे असां एक्चुअली हिते 6th ऐं 7th ग्रेड मूं हिते कया। अच्छा, 6th 7th कया। त उन में मां इलाही सिखियसि, ऐं मुंहिंजी सिंधी एतिरी साफ़ न हुजे अगरि मां हिते इहो न पढ़ां। त मूंखे उन मां यादि आहे, मूंखे स्कूल डेज़ यादि आहिनि उहे, ऐं मां जेके दोस्तूं मुंहिंजूं ठहियूं अञा ताईं मूंसां दोस्ती आहे। हा, त पोइ हुते वरी यकीनन मिस कयो हूंदो, हुननि खे चेंजिंग लॻी हूंदी। अच्छा, हुनजी माना तुंहिंजी जेकी एजुकेशन हुई, तुंहिंजी तालीम हुई, तव्हांखे थोरो हुनखे पाण एक्सेप्ट करण में थोरो चेंज टाइम लॻो हूंदो? जी, मां त उते ग्रो अप थी हुयसि न, वॾी उते थी हुयसि, ऐं पोइ हिते आयो त उहा वॾी थोरी मुंहिंजे लाइ चेंज हुई, ऐं पोइ वापसि वियासीं त वरी मूंखे वॾी चेंज हुई। अच्छा, पर तव्हां ग्रो उते थिया, वरी हुनजी स्टडी हिते थी? सही सही। विच में असां मूव थी पाकिस्तान आयासीं त सही सही हाणे हिते था रहूं, पर असां न रही सघियासीं। जेका सची ॻाल्हि हुजे, 6 महीना 4 महीना 8 महीना रहियासीं, पोइ असां वरी वापसि हलिया। तव्हांखे डिफिकल्टीज़ थींदी हूंदी एजुकेशन जे हवाले सां? त बिल्कुलु इंफ्रास्ट्रक्चर न पे आई, लाइक लिखण न पे आई, उर्दू मूंखे लिखण न पे आई। मूंखे अचे त थी, पर माना लिखण न पे आई, त इन करे मूंखे उन में सफ़ा डिफिकल्टी थी। ऐं बाक़ी ॿियनि सब्जेक्ट्स में
सही हाणे ॾिसो ही हिकिड़ो हल पियो आहे हिते हिकु त ॾिसो ही थिए थी त उन हवाले सां ॿार जेको हुते जी। पैदा था थियनि त चलो ही डिफरेंस अचे थो पर असांजे हिते पंहिंजे जेके सिंध में रहण वारा जेके ॿार आहिनि उहे जेके इन शइ खां महरूम आहिनि ख़ासि तौर ते सिर्फ़ु स्कूल सिस्टम जे हवाले सां पंहिंजी सिंधी ॿोली खे पढ़ायो नथो वञे उन्हनि खे हींअर लिखणु पढ़णु न पियो अचे इलाही ॾुख थींदो आहे इन ॻाल्हि ते मज़ीद कंटिन्यू थींदी कचहरी लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हीअं वक़्तु हुयो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे जेके अद सजा थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे जेके हींअर असां सभई इंजॉय पिया कयूं ख़ासि तौर ते जेके इफ़्तिख़ार साहब जेके आहिनि एतिरा स्पेशली जेको आहे हिननि इंजॉय कई आहे चाहे मूं हुनखे ॾिठो त काफ़ी यकीन ॾिसो कैनेडा खां जॾहिं कोई महिमान ख़ासि तौर ते उहे बि महिमान बि असां जेके ईंदा आहिनि त महिमान नवाज़ी कंदा आहिनि पर जेको सिंध वारो वेंदो उनखे ख़बर हूंदी चांहि जो मज़ो कीअं हूंदो आहे वरी उहा चांहि हुजे टपाल मेज़बान जी अच्छा सर ॾिसो अच्छा तव्हां जेके काफ़ी कंटिन्यूसली स्ट्रगल जीअं थी इस हवाले सां अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे यूनिवर्सिटी जे हवाले सां या पंहिंजे करियर काउंसलिंग जे हवाले सां त माना हिकिड़ो पाथ हिकिड़ो मुंहिंजो न चलो हीउ तव्हांजो लक बि हुयो ही तव्हांजी जेके अॻिते उहो बि तव्हांखे नसीब बि कमायो लेकिन कीअं स्टार्ट वठणु घुरिजे कंहिं अगरि कंहिं यूथ खे तव्हां चवणु चाहियो त पंहिंजे करियर ते या पंहिंजे अचीवमेंट गोल्स ते असां वटि गोल्स आहिनि ई कोन बसि सची ॻाल्हि इहा आहे मां हिकिड़ो सच चवंदो हलां जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे मां पाण बि ॿार रहियो आहियां वरी वॾो थियुसि हिते ई वॾो थियुसि सॼो सिस्टम ॾिठो मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि सभिनी पेरेंट्स सां जेके बि असांजा सिंधी पेरेंट्स आहिनि छाकाणि असां अनफॉर्चुनेटली सिंधी एजुकेशन में हमेशह पोइते रहिया आहियूं अनफॉर्चुनेटली इनमें को शक न आहे आउं जीअं पहिरियों चई वेठी हुयमि पंहिंजी ॿोली जेकी असां कंटिन्यूसली नथा पढ़ी सघूं पंहिंजी ॿोली जे वटि न आहे हू इंसानु ख़ाली आहे बेशक त मां उन्हनि खे उहा रिक्वेस्ट कंदुसि त इहा हिकिड़ी फॉर्मेलिटी ॾिठो आहे न जेको मां ॾिठो आहे त फॉर्मेलिटी पेरेंट्स पूरी कंदा आहिनि त मुंहिंजो पुटु फिज़िक्स जी ट्यूशन ते वियो मुंहिंजो पुटु केमिस्ट्री जी ट्यूशन ते वियो पर हक़ीक़त इहा आहे त इहो सोल्यूशन न आहे कंहिं बि शइ जो तव्हां उन सां वेहो तव्हां उन सां ॻाल्हायो तव्हां उन खां पुछो हिते ईअं ई कंदा आहिनि त मां 5000 ट्यूशन जा ॾेई छॾिया या 10000 ॾेई छॾिया ख़बर न आहे घणो टीचर्स चार्ज कंदा आहिनि त हू सम्झंदा आहिनि असां पंहिंजी लाइबिलिटी पूरी करे छॾी पोइ पुटु पढ़े थो नथो पढ़े हेॾां थो वञे होॾे थो वञे बोर्ड में बि मूंखे त ख़बर न आहे पर ख़बर न आहे मार्कूं कीअं ईंदियूं आहिनि पर जेको असां ॿुधो आहे रही करे ठीकु आहे मां उहो न पियो चवणु चाहियां जो ही हिकिड़ो ओपन फोरम आहे न बिल्कुलु चवणु घुरिजे सच ॻाल्हाइणु घुरिजे त जेको इहो ॿुधो आहे असां त मिसाल रिज़ल्ट्स अची वेंदा आहिनि कीअं ईंदा आहिनि इहो ॾिसो इहो तव्हां पंहिंजे ॿार सां हिकिड़ो त नाजाइज़ी था कयो हुनखे ईंदो छा वरी फील्ड में वेंदो पोइ शॉर्टकट्स ॻोल्हींदो शॉर्टकट्स ॻोल्हींदो हुनखे छाकाणि ख़बर त कम जी हूंदी न ऐं वरी पढ़ाई जो को हिकिड़ो को कॉन्सेप्ट क्लियर हूंदो त उहो ज़्यादा इम्पोर्टेंट आहे पंहिंजे ॿार ऐं सभु ॻाल्हियूं रुॻो एजुकेशन खे छॾे करे तव्हां पंहिंजे ॿार सां वेहंदो त हुनजे अहसासात जी तव्हांखे ख़बर पवंदी त उहो चाहे छा थो हुनजे दिलि में छा आहे हुन जूं बिलोंगिंग्स छा आहिनि त अगरि तव्हां वेहंदो ई न ईअं सम्झंदो त तव्हां सभु कुझु करे छॾियो ॿारु मुंहिंजो पढ़ी वियो त इहो लॉन्ग रन में इहे शयूं तव्हांखे पे करणी पवंदियूं अनफॉर्चुनेटली अगेन त सुठो पेरेंट थियण लाइ मां ईअं चवंदुसि त रुॻो स्कूलिंग न कॉलेज न यूनिवर्सिटियूं न पर मेन आहे तव्हां टाइम जो हिते पेरेंट्स जेको मां ॾिठो आहे त अक्सर ॿाहिरि ई हूंदा आहिनि उते ईअं न आहे कैनेडा में ईअं आहे त तव्हांखे पंहिंजे ॿार सां वेहणो आहे टाइम ॾियणो आहे डिस्कस करिणो आहे ॿारु केतिरो इम्प्रूव करे थो उहो दैट्स अ डिफरेंट थिंग पर एटलीस्ट तव्हां पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां फुलफिल कयो उहा रिक्वायरमेंट हुननि जी पूरी कयो हुननि सां विहो हुननि खे ॿुधो हुननि जा इश्यूज़ बि आहिनि ईअं न आहे त इश्यूज़ न आहिनि हिते बि आहिनि उते बि आहिनि पोइ सुभाणे छा थींदो आहे जो ॿार पोइ स्लिप थींदा आहिनि आइदर उहो पाकिस्तान हुजे या कैनेडा हुजे या अमेरिका हुजे पोइ ॿार स्लिप थींदा आहिनि ऐं पोइ उन जो जेको सिंधी उर्दू जो लफ़्ज़ आहे शायदि खमज़ियान नुक़सान राइट त उहो तव्हांखे ॾिसो असांखां सिंधी विसरी विया अल्हम्दुलिल्लाह पर इंसान को अहिड़ो थिए त सिंधीअ जो लफ़्ज़ मिस थी वेंदो अल्हम्दुलिल्लाह
I am a proud Sindhi, alhamdulillah, and inshallah, बिल्कुल till I am alive. पर जेको सच हुजे त इहो त मतिलबु उहे शयूं ज़रूरी आहिनि जेके असां पेरेंट्स में ॾिसणु चाहींदो। मां बि हिकिड़ो फादर आहियां, मूंखे इन शइ जो अहसासु आहे। हाणे ॾिसो मुंहिंजी वॾी धीउ आहे, मां अचण ते त अकेलो बची सघियुसि पियो न, सही त बिल्कुल मां पंहिंजे इहो बि हिकिड़ो मां हुनखे टाइम ॾियां थो, हुन सही। सां ॻाल्हायां थो, हुन सां डिस्कस कयां थो, ऐं हुनखे असांजे कल्चर जी ख़बर पवंदी। ज़रूरी न आहे त रुॻो पढ़ाई ते ई टाइम ॾियणो आहे, हुनजी सही। पर्सनल लाइफ ते टाइम ॾियणो आहे। चलो पर हाणे तव्हां ॾिसो था त असांजे हिन सिस्टम में असांजे हिते मुआशरे में ख़ासि हुते सिंध के कटिकुलम तव्हां जी। मोरे में रहिया आहियो, तव्हां ॾिठो अल्हम्दुलिल्लाह। हूंदो, तव्हां ख़बर आहे हिन महिल ताईं बि तव्हां हर साल अचो पिया, जी हा। तव्हां इन्वायरमेंट खां वाक़ुफ़ आहियो, त ॾिसो नियाणी पढ़ाईंदे ई अलाए असां सोचूं पिया त पढ़ायूं या न पढ़ायूं, एब थो लॻे, जी बिल्कुलु। एब आहे इहा साल सोचो त अलाए पढ़ाई जॾहिं, पर नियाणी जी तालीम केतिरी ज़रूरी आहे इहो तव्हां ॿुधायो। तव्हां मां आयशा खां पुछां थी, आयशा तव्हां छा थो लॻे तेरी केतिरी ज़रूरी आहे ख़ासि तौर ते हिकिड़ी नियाणी लाइ, सिंध हुजे या कैनेडा हुजे? मां चवां थी त स्पेशली गर्ल्स जे लाइ त सफ़ा ज़रूरी आहे। छोकिरियुनि खे ख़बर हूंदी त हुनजा राइट्स केतिरा आहिनि, उन्हनि जा इंटेलिजेंस उन्हनि जी जेकी वधंदी न, ओॾी महिल उहे सिखी सघंदा त मूंखे हीअ ग़लति आहे ऐं हीअ शइ सही आहे। अगरि एजुकेशन आहे त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी न त मां जेकी शयूं कयां थी, मां जेकी, बिकॉज़ हूअं ई पेरेंट्स अगरि जेको बि सेखारींदा त तव्हां पंहिंजो रीज़न कंदो न, ऐं अगरि तव्हांखे एजुकेशन आहे त तव्हां रीज़न सही कीअं कंदो? सही सही, मतिलबु तव्हां हाउ नाउ पंहिंजे डिसीशंस जेके आहिनि पिया, हा पेरेंट्स जी जेकी सपोर्ट हुजणु ज़रूरी आहे, क्वेश्चनिंग इजाज़त वठणु ज़रूरी आहे, इहा बि फर्स्ट प्रायोरिटी ते। ऐं हर नियाणी खे चवंदी आहियां भले पढ़ो, जेतिरो लिखणु चाहियो, जेतिरो पढ़णु चाहियो, पंहिंजी जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे जेतिरो असांखे पेरेंट्स असांखे जेको दाइरो ॾींदा आहिनि उन्हनि में रहणु घुरिजे, जेतिरी लिमिटेशन असांखे उन में पंहिंजो ख़्वाहिशूं पूरियूं करणु घुरिजनि, लेकिन तालीम ज़रूरी आहे इन हवाले सां। अच्छा उते जी फ्रेंड्स कीअं तव्हां जूं, उते सर कीअं? उते मुंहिंजी फ्रेंड्स सभु सुठियूं आहिनि, मूंखे सभु लाइक असांखे यूनिवर्सिटी जी हेल्प, माना कहिड़ा बि माना प्रॉब्लम्स हूंदा आहिनि त पहिरियां त पप्पा आहे ऑब्वियसली हुन ॾे वेंदी आहियां, ऐं पोइ सेकेंड मुंहिंजी दोस्त उन्हनि खां सेकेंड ओपिनियन वठंदी आहे। जी लाइक पाकिस्तानी, वाइट, मिडल ईस्टर्न जेके बि हुजनि मुंहिंजी सभु माना दोस्तूं आहिनि। सही, पर माना असां हिक ॿिए खे डिपेंड कंदा आहियूं ऐं अच्छा मोस्टली कुझु जेकी आहे यूनिक थोरी नोक थींदी आहे, जी उहा हिते चेंज आहिनि या उते थोरा अञा बिहेवियर्स रवैया जेके डिलीवरी चेंज थींदियूं आहिनि, बसि तूं नाराज़ थी वेंदा ऐं करे तोसां न ॻाल्हाईंदुमि, ईअं एॾो त कोन्हे। मुंहिंजी दोस्तनि सां ईअं कोन्ह थियो आहे, हिकु ॿ दफ़ा असां हिक ॿिए सां नाराज़ थिया आहियूं त तब बि असां वापसि थींदा आहियूं, असां कम्युनिकेट कंदा आहियूं, ईअं बि कोन्हे। सही, ज़बरदस्त थी थिया, पर को डिफरेंस एतिरो ख़ासि हुते हितां जी जेकी हूंदियूं आहिनि फ्रेंड्स यकीननि हिकदमि सां आना पसंदि कंदियूं त तव्हां वाकई यकीननि आई रियली प्राउड, तव्हां सलाम, तव्हां उते रही करे पढ़ो पिया, पंहिंजे जेके इलाइक़े जा माण्हू सुञाणो था, उते वञी विच में पढ़ी बि सघो था, वरी एतिरो परे वञी करे हिकिड़ो कॉन्फिडेंस हूंदो आहे, यकीननि ही तव्हांजो सॼो वालिद साहिब खे क्रेडिट वञे थो त हीअ अगरि न चाहिनि हा, हीअ न चाहिनि हा, त तव्हां कुझु बि न पिया करे सघो, हक़ीक़त आहे इहा। अच्छा, व्हाट्स योर एम, व्हाट यू वांट टू बी व्हेन यू आर ओल्ड? मां न्यूरो सर्जन थी थियणु चाहियां, या त कार्डियोथोरेसिक सर्जन, ब्रेन ते कमु थी करणु चाहियां, ब्रेन सर्जरी, या ईअं थी करणु चाहियां जो ॿारनि जी दिलनि ते कमु थी करणु चाहियां। ज़बरदस्त, यू वांट टू बी अ हार्ट सर्जन, यू वांट टू बी अ न्यूरो सर्जन, माना इहे सभु तव्हांजी विजन, माना सिंपल माना मां डॉक्टर थियण थी चाहियां, इंशाल्लाह। पर उते डॉक्टर्स जी अहमियत आहे, माना इलाही डॉक्टर्स जी अहमियत आहे, एक्सट्रीमली डिफिकल्ट आहे त तव्हां डॉक्टर थी सघो था या नथा थी सघो। अच्छा जी, उते कीअं आहे स्टडीज़ पैरामेथिव स्टडीज़ जे हवाले सां कीअं थो लॻे, त वाकई आसान आहे की ॾुखियो आहे? न ॾुखियो आहे, पर लाइक अल्हम्दुलिल्लाह लाइक मां स्मार्ट आहियां इन में। अगरि तव्हां मेडिकल स्कूल वञण था चाहियो त तव्हांखे पहिरियों बैचलर्स डिग्री खपे 4 साल, उहो MCAT खपे, वॉलंटियर एक्सपीरियंस खपे, रिसर्च खपे, खोड़ शयूं खपनि, अगरि ऐं त बि तव्हांखे मथां एक्सेप्ट न कनि। अच्छा, काफ़ी मतिलबु चयो त यकीननि मूंखे लॻे थो तव्हां एक्टिव आहियो, वधीक तव्हांजे वालिद साहिब ॿुधाईंदा जी चए पिया स्मार्ट आहियां। स्मार्ट अल्हम्दुलिल्लाह आहे, नो डाउट, पर मेन ॻाल्हि इहा आहे, ॾिसो तव्हां चङी ॻाल्हि ॾिसंदो न, छा उते जेॾीमहिल मां नओं वियुसि, हिकिड़ी मां एड कयां हिन में ॻाल्हि, त जिते मां ॾिठो जेके ॿार सिंधी ॻाल्हाईंदा उन्हनि खे पेरेंट्स चवंदा हुआ त बाबा अंग्रेजी में ॻाल्हायो न,
पर मां अनफॉर्चुनेट मां फॉर्चुनेटली चवां त मां उन्हनि खे फॉलो न कयो ॾिसो मुंहिंजी धीउ माशाल्लाह शी इज 18 पर सही। अल्हम्दुलिल्लाह सिंधी ऑलमोस्ट माना घर में तो इन्वॉल्व एटलीस्ट सिंधी- पेरेंट्स सां सिंधी अल्हम्दुलिल्लाह। ॻाल्हायो जी न असां इंग्लिश घर में अलाउड न आहियूं ॻाल्हाइण सही आहे न सुठो ॿाहिरि त हाणे इंसान जे जॻह ते रहे थो तो जंहिंसां कम्युनिकेट करण लाइ तो कीअं ॻाल्हाईंदो कम्युनिकेशन कीअं थी ख़ासि तौर ते जीअं हाणे ॾिसो फ्रांस में वैसे या ॿिया जी जेके हाँ, मुल्क आहिनि बिल्कुलु। इटली आहिनि त पंहिंजी ख़ासि चाइना ॾिसो त पंहिंजी ॿी इंग्लिश Language ॻाल्हाइण जी पसंदि नथा न कनि कंदा आहिनि न सही। कंदा आहिनि त असां छो ॻाल्हायूं अगरि तव्हां असांजे मुल्क में घुमण आयो त असांजी ॿोली ॻाल्हायो अच्छा अच्छा ॿिया अच्छा जॾहिं तव्हां डॉक्टर थींदव त डॉक्टर थियण जो मेन ॿियो एम छा आहे मुंहिंजो ॿियो एम बसि पेरेंट्स खे ख़ुशि रखणु फैमिली खे ख़ुशि ऐं रखणु ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध लाइ सिंध लाइ मां त एक्चुअली मां स्पीचिस कंदी आहियां सना जी इवेंट्स ते अलाए तव्हांखे ख़बर आहे सना छा सही। सही। त सिंधी एसोसिएशन ऑफ हा नॉर्थ हा आई अमेरिका नो अबाउट दैट त उन्हनि जे लाइ मां स्पीचिस कंदी आहियां त मां टीन्स खे जेके मुंहिंजी एज जूं छोकिरियूं आहिनि बिकॉज़ खोड़ मुंहिंजी एज जूं छोकिरियूं आहिनि जेके मुंहिंजी दोस्तूं आहिनि उहे जेके सिंधी नथी ॻाल्हाए सघनि ऐं इट्स ट्रूली सैड बिकॉज़ मां त ग्रो अप थी आहियां त मां सिंधी एॾी ॻाल्हाई आहे ऐं मूंखे सॼी साफ़ माना अचे थी त मां स्पीचिस इहे कंदी आहियां त असांखे वर्क ऑन करणु खपे त असां सभु टीन्स असांखे अचणु खपे सभिनी खे Say, उन्हनि ते but स्पीचिस you have to be a motive to be, you have a page to speak Sindhi. माना पंहिंजी ॿोली को वग़ैरह न आहे ठीकु आहे पर मूं इहो पुछणु चाहियां थो अगरि तव्हां डॉक्टर थींदो त असांजे सिंध खे कहिड़ो फ़ाइदो थियो ओ अच्छा 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 मां हिते एक्चुअली क्लिनिक पे खोलणु चाही त मां हिते उते डॉक्टर थींदसि त मां हिते अची हिकिड़ी मेडिकल क्लिनिक खोलींदसि त थोरो इंशाल्लाह। लाइक इंशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त माना ही मोटिव एम हूंदा आहिनि अच्छा मां ब्रेक वठां ब्रेक खां पोइ जेको आहे सदियुनि खां पुछंदमि त जेको आहे तव्हां हिकिड़े इदारे खे बि प्रेज़ेंट कयो था त उनजी तव्हांजे कीअं एक्सपीरियंस रहियो उन में तव्हां अॻिते कीअं इन्वॉल्व थियो ऐं कहिड़ा अञा स्टेप्स आहिनि अॻिते कुझु करण जे लाइ त हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे लेकिन ॾिसो त इंसान पंहिंजा मेन मोटिव वग़ैरह ख़ासि तौर ते वरी जॾहिं सिंध लाइ को ख़्वाहिशमंद हुजे त जेको आहे हिकिड़ी न्याणी ॾिसो एतिरी ख़्वाब आहे त आउं डॉक्टर थी करे जेको आहे आउं पंहिंजे सिंध लाइ जेको कुझु न कुझु कंदमि पर असांजे नौजवान वटि अहिड़ो ख़्वाब बि कोन्हे या उमीद कोन्हे हिते रही करे ख़ासि तौर ते सिंध करे जेको अचीव करे सघनि ॾिसो हालांकि ॿाहिरि जी एजुकेशन जे हवाले सां त असांजी एजुकेशन अचीव करणु आसान आहे डिग्री वठणु आसान आहे लेकिन हुन सां गॾु गॾु असांखे शौर बि थो हुजे डिग्री वठी करे बसि असां चऊं त असांखे हिकिड़ी जॉब बि खपे थी जॉब नथी मिले त असां का दुनिया जी को एक्टिविटीज़ न कंदासीं दुनिया को कता ख़िलाफ़ थींदासीं हर वक़्तु नाराज़ रहंदासीं हाइपर रहंदासीं त इन में ॾो जेको असांजी पंहिंजी ई कोताही जो न ई कंहिं ॿिए वज़ाइनि माण्हुनि जो न ई असांजे इन्वायरमेंट जे माण्हुनि जो जी तव्हां छा चवंदो सर पंहिंजी न्याणी जी ॻाल्हि ते जीअं चओ तव्हां सिंध लाइ जेको आहे कुझु करणु चाहींदो आयशा जो मां ॿुधायां तव्हांखे त बचपन खां हुनजो 2 ड्रीम्स आहिनि हिकिड़ो इहो त मां पंहिंजे पप्पा लाइ पैलेस ठारायां हिते सची थो ॿुधायां ऐं ॿियो उनजो ड्रीम आहे त मां अफ्रीका वञी करे उते जेके ग़रीब आहिनि उन्हनि जी ख़िदमत कयां हिनखे बचपन खां ई जेके पॉकेट मनी थींदी अथसि न उहा मूंखे ॾेई छॾींदी आहे पप्पा तव्हां रखो त हिन जो हिकिड़ो बसि इहो एम आहे त मां ख़िदमत कयां ईअं न त रुॻो पैसा कमायां ख़िदमत कयां त मूंखे जेॾी महिल अक्सर ई चवंदी पोइ मां हिकिड़े ॾींहुं विहारे चयोमांसि पुट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हांखे ख़िदमत करणी आहे न सुठी ॻाल्हि आहे पर अफ्रीका छो जिते असां ॼावासीं उते जी हालत असां जेॾी महिल थर जो ॿुधंदा आहियूं ॿियनि जॻहियुनि जो ॿुधंदा आहियूं मां चयोमांसि पुट तव्हां उते वञो ख़िदमत ई करणी आहे त उते बि त गुरबत आहे उते बि त हालात पहिरियों जीअं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पहिरियों पंहिंजो घर ॾिसजे पंहिंजो को भाउ को भेण जंहिंजी ज़रूरत आहे उन खां पोइ पंहिंजो पाड़ो ॾिसजे पोइ असांजो पंहिंजो एरिया पोइ जेको आहे पोइ वरी शहर पोइ वेड़े खे पोइ मुल्क खे क्रॉस करणु घुरिजे यकीनन तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु ईअं ऐं उन ॾींहं खां पोइ हिनजो पोइ जीअं चइबो आहे त हुनजो ऑप्शन्स प्रायोरिटीज़ चेंज थिया सही वालदेन ई ॿुधाईंदा आहिनि केरु उहो ई पाथ ॿुधाईंदा आहिनि त तव्हां हिन ट्रैक ते हलो लेकिन साइकी जॾहिं ॿार जी सम्झी करे लेकिन इहे सभु शइ ज़रूरी आहे इलाही ज़रूरी आहे अच्छा तव्हां तव्हांखे चवणु चाहींदो तव्हांजे इदारे सां कंसर्ट आहे म्युनिसिपल गवर्नमेंट ताईं जॉब आहे त उनखे तव्हां कीअं पिया ॾिठो ऐं ख़ासि तौर ते अचीवमेंट कया आहिनि कहिड़ा गोल्स आहिनि कहिड़ा टारगेट्स आहिनि हुन में प्रॉब्लम्स कहिड़ी पेश आयूं ऐं हुन में वर्क छा आहे
ॾिसो अहिड़ो मां ईअं चवां त प्रॉब्लम्स हर जाइ ते हूंदा आहिनि मां रुगो ईअं चवां त मूंखे प्रॉब्लम्स आहिनि ॿिया सुखिया पिया हलनि इहो इंसाफ़ न थींदो प्रॉब्लम्स हर जाइ ते हूंदा आहिनि डिपेंड कंदो आहे त तव्हां एक्ट कीअं था कयो तव्हां ओवरकम कीअं था कयो त उहो तमामु ज़रूरी हूंदो आहे उतां जे सिस्टम में उतां जे कल्चर में तव्हांखे एडजस्ट थियणो पवंदो आहे उतां जे माहौल में उतां जे माण्हुनि सां इंटरेक्ट करणो पवंदो आहे मिंगल अराउंड थियणो पवंदो मतिलबु हुननि खे ॾिसो कंहिंजी बि दिलि वठिबी आहे कंहिंजी त उनजो इहो हूंदो आहे त तव्हां काइंड हुजो तव्हां पोलाइट हुजो तव्हां फ्रेंडली हुजो तव्हां अकोमोडेटिव हुजो केयरिंग हुजो इहे शयूं उते राइट अवे जीअं चइबो आहे जीअं स्क्रीन ते अची वेंदियूं आहिनि ॿाहिरि मतिलबु इंसान जे अंदरि खां ॿाहिरि अची वेंदियूं आहिनि ऐं अॻिलो हुते हू ॾिसो दे आर द रूलर्स बेसिकली त उन्हनि खे सभु ख़बर आहे त केरु केतिरो सिंसियर आहे लॉयल आहे डिपार्टमेंट सां असां सां त पोइ आस्ते आस्ते तव्हां पंहिंजो इमेज ठाहींदा आहियो त जेॾीमहिल मूंखे जॉब मिली मूंखे यादि आहे फर्स्ट डे ते मुंहिंजे बॉस जी काफ़ी मुंहिंजे टेबल ते किरी पई त मां राइट अवे उथियुसि हुननि जो इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे त अगरि मूं ग़लती कई या को बि त मुंहिंजो कमु मूंखे ई करणु खपे त मां हुनजी सॉरी टू इंटरप्ट इन ग़लती को ही शुरू कंदासीं आई हैव अ कॉल आई कैन आई टेक अ कॉल सो थैंक यू हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अॼु प्रोग्राम ॾिसण तमामु घणो पसंदि आहे भला माता वेरा ख़ूबसूरत महिरबानी बापे जो तारीफ़ त कराईंदा केरु किथां खां तव्हांखे भलीकार जी जी कीअं पियो लॻे प्रोग्राम प्रोग्राम वाह जो वणे असांखे दुकान खुले वेठा ॾिसूं था पिया वॾे आवाज़ अच्छा वॾे आवाज़ सां ॿुधो था मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां वॾे आवाज़ सां जेको ॿुधो पोइ इन्हनि ॻाल्हियुनि मां पोइ भला फिराईंदो बि न तालीम बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी सर जी त कॉफ़ी हुनजी किरी पई त उहो मां साफ़ करणु लॻुसि चई न अली इहो मुंहिंजो कमु आहे मूंखे इनफैक्ट मुंहिंजो नालो इफ्तिखार अली मेमणा पर हू वॾो नालो उते हू पसंदि न कयो वेंदो आहे त मां पहिरियों लफ़्ज़ कढी करे बाक़ी अली मेमण जे नाले सां मां मशहूरु आहियां हिते वॾनि पसंदि न कयो वेंदो या चयो न वेंदो उहे ॿई ॻाल्हियूं असांजा नाला थोरा हुननि जे नज़र में ॾुखिया आहिनि हुननि जा नाला माइकल पीटर ऐं जॉन मिसाल उन्हनि जा इज़ी नाला आहिनि असांखे वरी उन्हनि जा ॾुखिया लॻंदा आहिनि हा पर उहो डिपेंड थो करे उहो जो मतिलबु कैनेडियंस जा त तक़रीबन नाला उहे आसान ई हूंदा आहिनि त बसि पोइ मां उहो नालो पंहिंजो साइड ते करे बाक़ी अली मेमण जे नाले सां मुंहिंजा बिज़नेस कार्ड वग़ैरह सभु उन ते ई ठहियल आहिनि ऐं पीपल यूज़ टू कॉल मी अली इट्स इज़ी टू प्रोनाउंस त उनजे करे माण्हू पसंदि कंदा आहिनि त बाबा चलो इज़ी एक्सेस चऊं या इज़ी अप्रोच चऊं मूंखे चई त इहो कॾहिं बि न कजे मां पाण कंदुसि बसि पोइ ईअं आस्ते आस्ते अच्छा कैनेडा में हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ऑलवेज़ गो फॉर अ बेटर बॉस नॉट फॉर अ बेटर जॉब अगरि तव्हांजो बॉस सुठो न आहे न तव्हांजी कहिड़ी बि सुठी जॉब हुजे अॼु न त सुभाणे हुते ले ऑफ हायर एंड फायर 3 Ws तव्हां ॿुधा हूंदा त हायर एंड फायर उते मशहूरु हूंदो आहे ऐं उते जीअं पाकिस्तान में मां हिकिड़े त अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जीअं पाकिस्तान में गाॾी वठण त सवली आहे पर हुनखे मेंटेन करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कैनेडा में वरी तव्हां सुठी नौकिरी वठण त सवली आहे पर हुनखे मेंटेन करणु ॾुखियो आहे गाॾी त उते नॉर्मल शइ आहे न उते त ईज़ी आहे तव्हां कहिड़ी बि गाॾी वठी सघो था सो इहे आहे त बसि तव्हांजी लगन तव्हांजी महिनत तव्हांजो हार्ड वर्क उहो सभु ॾिसंदा आहिनि उहे वॾा होशियार आहिनि उन्हनि खे केरु सभु ख़बर हूंदी आहे त केरु कमु करे थो केरु नथो करे तव्हांजो जेको कमु आहे तव्हांजो उहो लिकंदो न आहे ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी सुठी ख़बर ॿुधायां त लास्ट मतिलबु महीनो पहिरियां मूंखे मतिलबु बेस्ट एम्प्लॉय ऑफ द ईयर जो अवार्ड मिलियो हा अल्हम्दुलिल्लाह त इहा हिकिड़ी अचीवमेंट मुंहिंजे लाइ न आहे इहा हिकिड़े ओवरऑल सिंधी कम्युनिटी जी बि अचीवमेंट आहे मां सम्झां थो असांजे सूबे जी बि अचीवमेंट आहे ऐं अहिड़ा खोड़ सिंधी आहिनि जिन उते तमामु मां चवंदुसि मां कुझु बि न आहियां उन्हनि ॾाढो नालो पैदा कयो आहे ऐं सूबे जी बि ख़िदमत कई अथनि ऐं पंहिंजे उन कंट्री जी ख़िदमत कई अथनि अच्छा हिन इदारे में कमु छा आहे म्युनिसिपल जेको हा सुठो सुवाल आहे
मां यहाँ मैनेजर आहियां इंजीनियरिंग सर्विसिस जो, हिकिड़ी म्यूनिसिपैलिटी आहे उन जो मां मैनेजर चवां इंजीनियर चवां, मुंहिंजी पोजीशन मैनेजर इंजीनियरिंग सर्विसिस आहे। उन में हिकिड़ी टीम आहे कुझु माण्हुनि जी, उहे छा कंदा आहिनि त जेके कैपिटल प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि म्यूनिसिपैलिटी जा, उन्हनि खे राइट फ्रॉम फिजिबिलिटी टिल कंप्लीशन उन्हनि खे लुक आफ्टर करणु, उन में तव्हांजी बजट बची वई, तव्हांजो RFPs बची विया, बजट टेंडर थी वियो, तव्हांजी कंस्ट्रक्शन थी वई, डिज़ाइन थी वियो, इहो हिकिड़ो प्रोसेस आहे। त जेको तव्हां बजट या उन्हनि जो प्रोग्रेस पेमेंट्स इहो पार्ट आहे, उन खां सवाइ तव्हांखे उहे सभु शयूं प्रेज़ेंट करणियूं आहिनि काउंसिल जे अॻियां। पाकिस्तान में त ईअं ई हूंदो आहे न, उहा जीअं जेका हाणे जीअं क़ौमी असेंबली जो इजलास हले थो न, ईअं असां प्रेज़ेंट कंदा आहियूं पंहिंजे काउंसिल खे, जेके बि असांजा प्रोजेक्ट्स आहिनि, जेके असांजूं प्रायोरिटीज़ आहिनि, बाक़ाइदा डिस्कस थींदो आहे, पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन्स ठाहींदा आहियूं, उन्हनि खे जस्टिफाई कंदा आहियूं, मैट्रिक्स सिस्टम हिकिड़ो चवंदा आहियूं असां, उहो बाक़ाइदे उन्हनि खे रिस्क एनालिसिस कंदा आहियूं उन्हनि जी त छो ज़रूरी आहिनि, असां छो था प्रायोरिटाइज़ कयूं, ऐं उन खां पोइ हिकिड़ो लंबो प्रोसेस आहे। रुगो इहो न, पर ओवरऑल इहो जीअं चइबो आहे न हिकिड़ो लाइफ साइकिल आहे, उहो हले थो, पर उहो ईज़ी न हूंदो आहे, छो जो सभ खां ॾुखियूं ॿ शयूं हूंदियूं आहिनि हुन में। हिकिड़ो काउंसिल जे अॻियां शयूं प्रेज़ेंट करणु, छाकाणि उहे टेक्निकल माण्हू न हूंदा आहिनि, नई वरी हुननि जी उहा एजुकेशन हूंदी आहे, त कॾहिं कॾहिं तव्हांखे ॾुखियो टाइम बि ॾिसणो पवंदो आहे, उल्टा सिधा जवाब बि ॾियणा पवंदा आहिनि। जीअं मां क़ौमी असेंबली जो तव्हांखे मिसाल ॿुधायो थो त कीअं जहिड़ा थींदा आहिनि या लूज़ टॉक थींदी आहे, आई एम सॉरी शायदि इहो बैड वर्ड आहे, पर माना जेको इहो ॾिठो वेंदो आहे त उते ईअं ई थींदो आहे। ऐं ॿियो आहे वरी पब्लिक कंप्लेंट्स, तव्हां माण्हू जॾहिं तव्हां म्यूनिसिपैलिटी में हिते तव्हांजो उते ईअं न आहे त हिते जीअं गंद पियो हूंदो आहे या घिटिन में, अनफॉर्चुनेटली वरी चवां उते ईअं न आहे, तव्हां हा ज़िमेदारी आहे तव्हांजी, हर शइ तव्हांखे इहो त मेंटेनेंस जो कमु आहे। मां सिर्फ़ु कैपिटल प्रोजेक्ट्स खे ॾिसंदो आहियां, जेका ओवरऑल कंस्ट्रक्शन थिए थी या कीअं उन खे सुपरवाइज़ कंदो आहियां। टीम आहे, कंसल्टेंट्स खे डील कंदा आहियूं, कॉन्ट्रेक्टर्स खे डील कंदा आहियूं। हिते त ॾिसो जीअं रोड अगरि अलाह अलाह करे सलाह करे रोड जी सही विधा आहिनि त वरी ओॾी महिल हिननि खे यादि ईंदो आहे त जेको आहे हिननि खे गैस जी पाइप लाइन विछाइणी आहे, पोइ ओॾी महिल यादि न ईंदी, माना हिकिड़ी मैनेजमेंट। उते त हर शइ जेको डिपार्टमेंट, इवन अगरि को गैस विछाए थो न, को ॿियो डिपार्टमेंट आहे, उहो असांखां पुछंदो आहे त नेक्स्ट 10 years में तव्हांजो को प्लान त कोन्हे हिते कंस्ट्रक्शन करण जो या रिहेबिलिटेशन करण जो हिन रोड खे, या त हू वॾा होशियार आहे न उन्हनि। अच्छा हितां जेके सीटनि ते मुंहिंजो छा उन्हनि वटि अहिड़ो पॉलिसी इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे या इहे सभु शयूं कोन्हनि तालीम जे हाल सां, इन स्ट्रक्चर जे हवाले सां? हिते हा, हिते पाकिस्तान में हिते आहिनि, पर फॉलो नथियूं थियनि न, कागज़नि में थी थियनि। आई एम सॉरी, अनफॉर्चुनेटली। न आई एम सॉरी छा आहे, हकीकत अगरि ग़लती सां असां 10 साल लाइ ॿिया पुछनि था त पोइ अॻिते कोई अहिड़ी प्लानिंग कोन्हे, को कमु करणो पवंदो या छा रोड हिते रोड ठही थो वञे त पोइ यादि थो अचे त पोइ गैस पाइप लाइन या वाटर सप्लाई जी लाइन जेके छाइणी आहे थी अचे पोइ। लेकिन ॾिसो इहे सभु शइ आहिनि, पर उते अगरि ग़लती सां अगरि को कचिरे जो दॿो बि रखिजी वञे थो त उन में असांजी छा ज़िमेदारी थींदी, असां हुन में न विझंदासीं, असां साइड में विझंदासीं, मां ब्रेक खणंदो पोइ उन को कंटिन्यू कंदासीं, पोइ चलो ठीकु आहे गवर्नमेंट कुझु करे थी त उन खां पोइ असांजी छा ड्यूटीज़ आहिनि, पोइ असां कहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी करे उनखे शइ करूं। ऐं उते जा माण्हू जेके इन शइ खे कीअं फॉलो था कनि, ऐं मुंहिंजी अदड़ी बि वेठी आहे छा, इन खां बि कंटिन्यूसली सवाल कंदमि त इहे कीअं पियो महसूसु कनि इन सभु शइ खे, ख़ासि उते कीअं वर्क खे ॾिसनि पियो पाकिस्तान अची करे उते। पर हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हिन प्रोग्राम सां ताबुन खे तपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान कारी न वञिजो, बसि असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन खे तपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी तपाल मेज़बान चाहे। ॾिसो नाज़रीन, असांजे जॾहिं पेरेंट्स यकीनन पढ़नि पिया कनि पिया त उहो बि अञा थोरो जनरेशन्स जेके आहिनि असां टेक्नोलॉजी तरफ़ वधनि पिया उहे, माना आहिस्ता आहिस्ता शयुनि खे सम्झनि पिया, तॾहिं फ़ोन्स वग़ैरह वीडियोज़ जेके आहिनि उहे टेलीविज़न कलर टेलीविज़न्स बि अची वियूं। ऐं जॾहिं अली मोहम्मद साहिबु, ऐं बि अली मोहम्मद साहिब बि जॾहिं जेके आहिनि पंहिंजी जॾहिं उन स्ट्रगलिंग लाइफ में चटा, तॾहिं बि काफ़ी हद ताईं टेक्नोलॉजी जो शहूर हुयो असांजे मुआशरे में, त माना कुझु कलर्स प्रिंट्स में बि अची विया, कुझु अहिड़ी दिली थी, पर एतिरे हद ताईं जदीद न थी ही का शइ जो असां फिंगर टिप्स में सभु शइ जेके आहिनि। हाणे त ऑनलाइन बि असां खाधो बि अची थो वञे, जेॾी महिल बूट ते अधु राति जो राति जो देरि जो, या ऑनलाइन शॉपिंग्स बि थियनि थियूं, न त उहो तॾहिं ट्रेवल करिणो पवंदो। त अॼुकल्ह जेके ॿार आहिनि पेरेंट्स आहिनि, त माना हिकिड़ी सिर्फ़ु विश कनि था
ऐं पेरेंट्स जेके आहिनि जेके जीनी वांगुरु उन्हनि जी विश सिर्फ़ु ईअं पूरी था करे छॾनि त आउं आयशा खां पुछणु चाहींदमि आयशा इन ॻाल्हि खां केतिरो जेको आहे तव्हां मुतफ़िक़ आहियो त अॼु जेके असां वाकई जस्ट विश कंदा आहियूं त असांजे जेके वालदेन हिकिड़ी जीनी वांगुरु असांजी ख़्वाहिश पूरी कंदा आहिनि मूं कम शुरू लाइक मूं जॉब कई ग्रेड 12 में त मां ईअं ऑलवेज़ न थिया त पप्पा खे को ख़्वाहिश पर पप्पा अगरि खे मां चवांसि न त पोइ मूंखे वठी ॾियां पर मां ईअं न पियो चाहियो त मां हर उनखे लाइक यूज़ कयां बेसिकली त हर मूंखे हीउ खपे मूंखे हू खपे मूं चयो त जॉब मां मूंखे पैसा मिलंदा त पोइ मां पाण वठी सघंदमि मूं जॉब कई पप्पा लाइक पप्पा जी कंपनी में बेसिकली म्यूनिसिपैलिटी में जिते मां कमु कंदोसि न मां आयशा खे हुते रिक्रिएशन डिपार्टमेंट में जॉब वठी ॾिनी छाकाणि स्टूडेंट लाइफ में इहा रिक्वायरमेंट हूंदी आहे यूनिवर्सिटी जी इहो हिकिड़ो एडिशनल पॉइंट आहे जेको मां ॿुधाइणु चाहियां थो त तव्हां इहा रिक्वायरमेंट हूंदी आहे त ॿार खे नौकिरी करणी आहे मां चयो वञी हुते को ब्लू कॉलर जॉब करे पंहिंजे म्यूनिसिपैलिटी में मां रखायोमांसि ईअं मां काफ़ी सिंधियुनि खे रखायो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा ॾिसो हिते हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट जेको आहे इंटर्नशिप जो आहे हिते जेको आहे हिते इंटर्नशिप उनखे चवंदा आहिनि त जेके बदकिस्मती सां जेको आहिनि असां उन शइ खे इनहेंस न करे सघंदा आहियूं यूटिलाइज़ न करे सघंदा आहियूं असां पंहिंजे ई डिपार्टमेंट जे फील्ड जेके ट्रैक में वञूं त असांखे ॻोल्हणी पवंदी आहिनि उते बि असांखे सिफ़ारिश खपंदी आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त उन में जेको स्टूडेंट्स हूंदा उहो उनखे विदाउट सैलरी कमु करणो पवंदो आहे इंटर्नशिप जे हिकिड़े सिंपल हिकिड़े कागज़ हिकिड़े सर्टिफिकेट मूं हॉस्पिटल में कमु कयो न त मूं उते इंटर्नशिप कई उते विदाउट पे हो ऐं मां उते मां कमु कंदी हुअसि नर्सिस डॉक्टर सभिनी सां उते मूं चलो हुते हिकिड़ी क्वालिटी वाइज़ हिकिड़ी प्योरिटी वाइज़ मिले थी लेकिन हिते जेके मोस्टली जेके शागिर्दनि जेको इन्वायरमेंट जे हवाले सां ॾिसो हू कीअं सर्व करे थो उनजी फैमिली बैकग्राउंड उनजा पंहिंजा मोटिव उनजी पंहिंजी विशेस त उन हवाले सां उनखे इंटर्नशिप जी सैलरी मिले अच्छा उते जीअं सफ़ाई जी ॻाल्हि हले पई त उते जी सफ़ाई जो निज़ाम जे हवाले सां हिते जॾहिं पाकिस्तान त कीअं कंपेयर कंदो हिते इलाही ख़ूबसूरत आहिनि घिटियूं रोड रस्ता कुशादा आहिनि उतो को वधी मां ईअं चवंदुसि त अहिड़ो को साल न हूंदो आहे अहिड़ो को महीनो न हूंदो आहे अहिड़ो को ॾींहुं न हूंदो आहे अहिड़ो को कलाक न हूंदो आहे जेको असां पंहिंजे सिंध खे यादि न कयूं परदेस में इहा ई हिकिड़ी शइ आहे जेका असां मिस कंदा आहियूं अहिड़ियूं कचहरियूं इहो न आहे पर जेको तव्हां सुवाल था कयो न माण्हू रियलिस्टिक हुजे त असां ॾिसो देयर इज़ नो मैच आई एम सॉरी टू से इफ यू कंपेयर कैनेडा विद सिंध और पाकिस्तान देयर इज़ नो मैच with anything the only thing जेका हिकिड़ी हिते जेका सुठी आहे जेका मूंखे पसंदि आहे उहा ख़ुलूस हू कैलकुलेटेड आहिनि बाक़ी असां मुस्लमान आहियूं अल्हम्दुलिल्लाह पर मां सम्झां थो हू काफ़ी अॻिते आहिनि असां खां सफ़ाई त हिकिड़ी नंढड़ी शइ आहे पर मां ओवरऑल जेको मां ॾिसां ॿियूं बि शयूं अगरि असां कंपेयर कयूं त देयर इज़ नो मैच सही ॾिसो पोइ कीअं अॻिते अची सघंदासीं सचाई सां ख़ुलूस सां नेक नियती सां मोहबत सां इख़लाक़ सां इहे त असांजे महिमान नवाज़ी जेके आहिनि ऑलरेडी ॾिसो सभु शइ पेश आहे हा पर मां सचाई जी मुराद माण्हू न हुया सही असांजा जेके रूलर्स चऊं या जेके सियासतदान चऊं मां सभिनी खे मिलायो रुगो मां उन्हनि खे बि ॾोह न ॾींदुसि उहो इन करे त हाणे हींअर जीअं मां पंहिंजे घर जो मां तव्हांखे मिसाल ॾियां त सुबुह असांजो जेको मुलाज़िम आहे उहो टिशू खणी उते उछलाई वरी हुनखे ख़बर हुई त हुन शायदि सम्झो त हुनखे जल्दी पई थी त साहब वारा वेंदा त मां नाश्तो ठाहे वठां त उहो टिशू उते ई उछलाई रस्ते में हलियो वियो किचन में त मां पोयां वियुसि मां हुनखे सॾु कयो मूं चयो बाबा हे टिशू डस्टबिन पियो न हुन में बि उछलाए सघे पियो न साईं सॉरी मां जल्दी में त ॾिसो असां हिक ॿिए जी इस्लाह कयूं न असां पाण बि हिमत कयूं न सभु मिसाल हिकिड़ी असांजी स्ट्रीट आहे असां जेके बि हुन स्ट्रीट में रहूं था अगरि हिमत कयूं त मां सम्झां थो त असां घणी शयूं पंहिंजे तौर ते बि करे सघूं था पर हर को इन में आहे त म्यूनिसिपल करे म्यूनिसिपल चए थी सिंध गवर्नमेंट करे सिंध गवर्नमेंट चए थी त पाकिस्तान गवर्नमेंट करे त पोइ इन देखा देखी में सभु शइ जीअं मूं चयो त चलो ठीकु आहे गवर्नमेंट इदारा म्युनिसिपल असांखे शइ प्रोवाइड बि करे सघे थी जीअं मिसाल ॾिनो अगरि ॿाहिरि गंद जो किचिरो आहे त असां छा कंदा आहियूं त इन में बजाए में पुट करण जे बजाए असां ॿाहिरि सटींदा आहियूं त इहे सभु शइ इहे काॾे वञनि रूल्स त मां चयो न त अप्रोच उहो असांखे उहा अप्रोच मटाइणी पवंदी या एडॉप्ट करणी पवंदी ॾिसो सभु माण्हू त कैनेडा अमेरिका नथा वञनि न 1% वेंदा हूंदा 2% वेंदा हूंदा ओवरऑल पॉपुलेशन जी सही चलो ही कोरोना जी सूरत हाल खे तव्हां कीअं ॾिठो हुते
उते ॾिसो हू ॾाढा केयरफुल आहिनि, हू पंहिंजनि माण्हुनि जी रुगो ख़िदमत नथा कनि, बाक़ाइदा केयर था कनि। सही हा, त ओवरऑल असांजे फॉर एग्जाम्पल हाणे मां हलंदो हिते आहियां, पर मां कल्ह ईमेल आयो त जेको आहे सो जेके बि हाणे उते ज़्यादातर माण्हू घरां कमु था कनि, मॉल्स में ॿियनि जॻहियुनि ते फ्री सैनिटाइज़र्स ऐं मास्क पिया आहिनि, तव्हां खणो उहे पायो, हाणे रोडनि ते उहे जेके बेंचिस हूंदियूं आहिनि उन्हनि सां साइड में सैनिटाइज़र्स पिया आहिनि या मास्क पिया आहिनि। अच्छा, बेंचिस ते सैनिटाइजर पे हर जाइ ते, मतिलबु जिते जिते हू अकोमोडेट करे सघिया आहिनि पंहिंजनि माण्हुनि खे, हुननि कयो आहे। त ओवरऑल तव्हां रेशियो ॾिसंदो त कैनेडा में घटि आहे, कैनेडा में ओवरऑल हिन कोविड जो उहो जेको असरु आहे उहो घटि आहे। त हू त ॾाढी कोशिशि कनि पिया। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त रुगो इहो न, फॉर एग्जाम्पल अगरि मां ले ऑफ थी वियो आहियां, भले ले ऑफ न बि थियो आहियां, रुगो डप में अचे घर वेठो आहियां त मां बीमार न थी वञा, त गवर्नमेंट ऑफ कैनेडा तव्हांखे पे थी करे। तव्हांजो हिकिड़ो स्कूल आहे, जीअं हिते प्राइवेट स्कूल्स आहिनि, फॉर एग्जाम्पल तव्हां हिकिड़ो $1,00,000 उन मां महीनो कमायो था, त उहो बि गवर्नमेंट ॾिए पई, उन्हनि खे बि ॾिए पई, रुगो असांखे न पई ॾिए जेके लोकल माण्हू आहियूं। मां त अलहमदुलिल्लाह वञा थो ऑफिस में, छाकाणि जंहिं शहर में मां जॉब थो कयां उते अञा ताईं को कोविड जो केस कोन्हे, पर हिते आयो आहियां त ख़बर पई आहे त पोयां 12-13 थिया आहिनि। सही त ॾिसो हू केॾी सेवा था कनि पंहिंजे देश जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे माण्हुनि जी। वन ऑफ द, मां चवंदो सेफेस्ट कंट्री, केयरिंग कंट्री इन द वर्ल्ड, होल वर्ल्ड। सही जी जी लाइफ में जी। अच्छा जी सॼी दुनिया में नंबर 1 आहे क्वालिटी ऑफ लाइफ में। क्वालिटी ऑफ लाइफ में काफ़ी मूं बि ॿुधो आहे, काफ़ी हवाले सां जेको कैनेडा जेके आहे हॉस्पिटलिटीज़ जे हवाले सां काफ़ी जेको आहे हू प्रायोरिटी ॾींदा आहिनि, काफ़ी शइ खे माना उहो रखंदा आहिनि। अच्छा, जीअं आयशा हिकिड़ी ॻाल्हि कई त मूं जेके जॉब कई त आउं पसंदि नथी कयां, त मां पंहिंजे बाबा खां वठां त हिकु चीज़ माना आउं ख़ुदि मुख़्तियार थी वञा जल्दी, जेके आहिनि ऐं पाण इंडिपेंडेंट थी वञा। ॾिसो हिन एज में जेको हुनखे उतां जी स्टडी, हुनजो माहौल, हुन इन्वायरमेंट सेखारियो त यकीन तव्हां हाणे वॾा थी विया त तव्हांखे पंहिंजी जॉब पाण करणी आहे, तव्हांखे पंहिंजे पेरनि ते पाण बीहणो आहे। यू हैव टू बी इंडिपेंडेंट इन योर ओन सेल्फ, ठीकु आहे। पर हितां जी जेकी तव्हां न्याणी ॾिसो था, चलो तालीम विड़ी जिड़ी करे कीअं बि करे हासिल करे वरिती या उनसे में जेके आहिनि वठी छॾी, त मां आयशा को इहो सुवाल कंदमि त आयशा ई जेके हिते जेके न्याणियूं जॉब नथियूं कनि ऐं हू घर वेठियूं माना केॾो वॾो माना हिकिड़ो बर्डन बि आहे, यकीन ख़्वाहिशूं आहिनि, तव्हांजी पंहिंजी ख़्वाहिश थी त आउं पंहिंजी जेके पॉकेट या पंहिंजी जेके मां पाण जेको आहे उनखे ख़र्च कयां या इंडिपेंडेंट हुजां, त उन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो, तव्हां छा चवणु चाहींदो उन न्याणियुनि खे? मां त चवंदसि त सभु उन्हनि सभिनी खे जॉब मिलणु खपे, बिकॉज़ हिते ईअं सम्झनि नथा पर बॉयज़ और गर्ल्स आर स्मार्ट एज़ बॉयज़, त उन्हनि खे जॉब वठणु खपे, उन्हनि खे थोरो पंहिंजी लाइफ में इंडिपेंडेंट हुजणु खपे, बिकॉज़ माउ पीउ त लाइक ख़ुदा न ख़ास्ता लाइक सॼी ज़िंदगी थोरो ई हूंदा, त तव्हांखे पाण इंडिपेंडेंट थियणु खपे, पाण खे सेखारणु खपे त टायर कीअं चेंज करिबो आहे गाॾी में, माना जेके प्रैक्टिकल शयूं आहिनि उहो तव्हांखे सिखणु खपे। सही, माना जेके बि हार्ड वर्किंग जेके बि एक्टिविटीज़ आहिनि न उहे हर न्याणी खे बि अचणु घुरिजे। हालांकि असांजी सिंधी न्याणी बि जीअं तव्हां बि आहियो त इलाही होशियारु एक्टिव आहिनि ऐं ख़ासि तौर ते जीअं न थियो त बॉइज़ खां वधीक होशियारु आहिनि, ईअं आउं बि चवंदी आहियां त यकीन अहिड़ी एक्टिव हाल सां त बॉइज़ खां वधीक यकीन होशियारु आहिनि, माना हर कम में हुशियारु। अच्छा, हुते केतिरो रेशो तव्हां ॾिसो था त कमु करण जो हुते कैनेडा में जॉब करण जे हवाले सां? उते त माण्हू 16 ते के 14 ते के जॉब्स 14 ते शुरू था करे। अच्छा, 14 ते कहिड़ी जॉब? मां 16 जी हुअसि जंहिंमें मूं जॉब शुरू कई। अच्छा, हुननि में 14 हाणे 14 सालनि जी जेकी न्याणी आहे उहा जॉब करणु शुरू थी करे। उते सेखारियो वेंदो आहे, स्कूल में ॿुधायो वेंदो आहे। इनफैक्ट जीअं मां सवेल चयो त इहा हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे तव्हांजे यूनिवर्सिटी वञण जी। सही, लाइक काउंट थींदो जेके 14 सालनि जो हिकिड़ो ॿार ई हूंदो आहे त असां कॾहिं आयशा तव्हां इनखे पोइ त कुझु चओ, तव्हां कुझु चवणु चाहो पिया? जी जी। त मूं चयो त अगरि तव्हां लाइक उते त माण्हू त सफ़ा इंडिपेंडेंट थी वेंदा आहिनि, उते यूनिवर्सिटी जे लाइ मूव आउट करे वेंदा आहिनि, उते के यूनिवर्सिटी प्लेन राइड 4 कलाक प्लेन राइड परते हूंदियूं आहिनि, के हीअं, त उते त माण्हू अकेलो हूंदो आहे न, लाइक हॉस्टल में जिते बि हुजे माण्हू, त उते त अकेलो हूंदो आहे, उते त माउ पीउ न हूंदा आहिनि, त पोइ छा करणो हूंदो आहे अगरि तव्हांखे कुझु लाइफ स्किल ख़बर न आहे? सही, माना उन जेकी सिचुएशन्स बि आहिनि उन्हनि खे हैंडल करण लाइ माना जॉब हिकिड़ो फर्स्ट स्टेप हूंदो आहे। 14 सालनि जी उमिरि में जेकी हिकिड़ी तरबियत हूंदी आहे त माना थोरो इंसानु बोल्ड थिए, बोल्ड थिए। सही। अच्छा, हितां जा माण्हू जेके हुते अचनि था पाण खे कीअं बहितर था कनि, कीअं तालीम में कहिड़ी ॾुखियाई थी थिए?
मां स्टार्टिंग में इहो अर्ज़ कयो त डिपेंड कंदो आहे तव्हां चाहियो छा था। जेके माण्हू हिते ईंदा आहिनि, सची ॻाल्हि इहा आहे त ज़्यादातर जेके मतिलबु पोश इलाइक़नि मां ईंदा आहिनि, ईअं करे चवां त उहो त ठीकु आहे, बाक़ी ज़्यादातर माण्हू हिते इहे ईंदा आहिनि जेके हिते कुझु न कंदा आहिनि या हिते परेशान हूंदा आहिनि ड्यू टू सर्टन रीज़न्स। ठीकु, कंहिंसां फाइनेंशियल इशू हूंदो आहे, कंहिंसां फैमिली इशूज़ हूंदा आहिनि, कंहिंसां दुश्मनियूं हूंदियूं आहिनि, उहे माण्हू बि ईंदा आहिनि हुते। सही सही सही। त मां ई चवंदुसि त उते जेको अचे ऐं त बहितर आहे त पंहिंजी को एजुकेशन खे एनहांस करे, पंहिंजे फील्ड में जॉब वठण जी कोशिशि करे, शॉर्टकट्स जे पोयां न लॻे। मुंहिंजी इहा एडवाइस हूंदी जेके फ्यूचर में हितां अचणु चाहिनि था, या इवन अगरि उते बि केरु ॿुधंदो हुजे मूंखे त उन्हनि लाइ बि इहा एडवाइस आहे। नो वन इज़ परफेक्ट इन दिस वर्ल्ड। मां ईअं नथो चवां त मां हिकिड़ी सुठे मुक़ाम ते वेठो आहियां त मां उनखे एक्सपोज़ कयां या मां प्राउड फील कयां, न, मां कुझु बि न आहियां। पर इहो आहे जो मां सम्झंदुसि इहा मुंहिंजे अलाह जो करम आहे, माउ पीउ जूं दुआऊं आहिनि ऐं सभिनी दोस्तनि जूं जेके कम्युनिटी में। अच्छा, हितो जेके ॿार कोई ग़रीब आहे या स्कॉलरशिप में वञे थो या कुझु बि, त उनखे कहिड़ी शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे? उनखे ख़्यालु रखणु खपे त उहे कहिड़ी लीडरशिप एक्टिविटीज़ थी करे। मां स्पोर्ट्स खेॾंदी हुअसि, मां 4 साल बास्केटबॉल, सॉकर, ट्रैक इहे सभु खेॾिया। मां ऑल्सो प्रेसिडेंट हुअसि, पंहिंजे 2 ग्रुप्स जी प्रेसिडेंट हुअसि। हिकिड़ी जी मां सेक्रेटरी हुअसि। मां इन्वॉल्व हुअसि, एक्सट्रीमली इन्वॉल्व हुअसि पंहिंजे स्कूल में। मां जॉब बि कंदी हुअसि हुनजे दौरान। मां कीप इन माइंड त इहे सभु शयूं करणु खपे, पर ऑल्सो पंहिंजे ग्रेड्स बि मथे रखणु खपे। सही सही। अच्छा, मुंहिंजो इहो सुवाल हो तव्हां भले रिपीट करणु चाहियो? न न, जी जी, तव्हां भले ॻाल्हि साॻी ॻाल्हि। इहो ॾाढो सुठो तव्हां सुवाल कयो ऐं मूंखे हिन ते ॻाल्हाइणो हो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त जेके हितां ॿार पढ़णु ईंदा आहिनि न, मूंखे हिकिड़ो एक्सपीरियंस थियो, मां उहो चाहींदुसि त मां हिते सभु सां शेयर कयां। त हिकिड़ो सिंधी छोकिरो आयो एडमिंटन में पढ़णु, ऐं जीअं हुनजी मास्टर्स पूरी थी त मूंखे फ़ोन कई, चई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु माण्हू हुते सिंधी आहिनि जेके ॾाढा हेल्पफुल आहिनि, कुझु न सभु आहिनि, मां त ईअं चवंदुसि असांजा सिंधी ॾाढा सुठा आहिनि हुते, चाहे उहे अमेरिका में हुजनि या कैनेडा में हुजनि। कम अज़ कम हुननि जो दिलि धड़कंदो आहे पंहिंजे सिंधी, कोशिशि ज़रूरु कंदा आहिनि। पोइ हाणे जंहिंजो जेतिरो वस हले थो, काफ़ी सुठा नाला आहिनि हुते जिन ख़िदमत कई आहे असांजे सिंधियुनि जी। त मूंखे अप्रोच कई, चई मूंखे जॉब खपे हीअं, छाकाणि मूंखे वर्क परमिट मिलियो आहे। त मुंहिंजी दोस्त ई इन्वायरमेंटल मैनेजर आहे छोकिरी, त मां हुनखे चयोमांसि यार हिनखे अकोमोडेट करे। पोइ वरी अॻिते हली सिविल इंजीनियर हो, मां हुनखे पंहिंजे डिपार्टमेंट में वठी ईंदुसि, जेसि ताईं मूं वटि पोज़ीशन का क्रिएट थिए तेसि ताईं तूं रखीसि, तो वटि पोज़ीशन आहे, मां ॾिठी आहे। त हुन वीचारी मूंखे ओबलाइज कयो, हुनखे रखे छॾियो। 3 महीननि खां पोइ उहो मूं ॾे आई, मूंखे चई हली पाण सुठा दोस्त आहियूं ईअं, ऐं तुंहिंजो जेको छोकिरो मूंखे ॾिनो अथई उन जो कमु नथो करे। अच्छा। त मां हुनखे घुरायो, मां हुनखे चयो बाबा इहो छा मसइलो आहे? त मूंखे चई त साईं कूड़ थी ॻाल्हाए, सिंधियुनि जो असांजो ॾिसो न सोच ॾिसो। अनफॉर्चुनेटली चवां त हुन मूंखे अञा मां त असुल जेका पॉइंट आहे जेको मां तव्हां सवाल कयो मां उन ते थो अचां। त मां हुनखे 3 हुनखे जेके महीने जा शौक़ात आहे मां हुनजे 3 अॻियां रखिया। मूं चयो बाबा हे ॾिस, तो मूंखे चयो कूड़ थो ॻाल्हाए, मूंखे कुझु बि न को लेटर मिलियो आहे, न का मूंखे का वार्निंग मिली आहे, 3 तुंहिंजा वार्निंग्स पिया आहिनि हिते, छा मसइलो आहे? पोइ हुन को अंग्रेज़ छोकिरी दोस्त कई, पोइ सॼो ॾींहुं हुन सां चैटिंग वेठो कंदो। मां सच ॻाल्हायां न, त अक्सर हितां जा जेके, मां सभिनी लाइ नथो चवां, कुझु घणा सुठा बि हूंदा, पर ज़्यादातर पोइ इहे जेके रोशनी हूंदियूं आहिनि न, इहे चमकीली रोशनी हूंदी आहे न, कॾहिं कॾहिं इंसान खे किराए विझंदियूं आहिनि या उहो करे छॾींदियूं आहिनि, डी ट्रैक करे वेंदियूं आहिनि। हर शइ चमकदड़ सोनो न हूंदी आहे। बेशक। त पोइ मां सम्झी वियुसि ॻाल्हि खे। पोइ त उन्हनि हुनखे मतिलबु टर्मिनेट करे छॾियो, छाकाणि उते मूंखे एतिरो उन्हनि ओबलाइज कयो जो मुंहिंजे चवण ते, मुंहिंजी रिकमेंडेशन ते उते रेफरेंस हलंदो आहे। उन्हनि रखे त छॾियो, पर कमु त तव्हांखे करिणो आहे न। तव्हां उते बि मिसाल इश्क कंदो या ॿियूं शयूं कंदो त पोइ दैट्स नॉट फेयर टू दैट ऑर्गेनाइज़ेशन, राइट? त बहरहाल पोइ हलियो। पोइ मूंखे वरी 3 महीननि खां मां हुनखे ॾाढो सम्झायो, वरी मां हुनखे घर घुरायो
उनखे मां वेही छा करे एक्सक्यूज़ हूंदा छा उनजो एक्सक्यूज़ ही आहे त सम्झण खां पोइ बि आई लव हर आई सेड फाइन पर मेन ॻाल्हि इहा आहे त बाबा कॉन्सिक्वेंसिस ॾिस न सही तुंहिंजो पीउ मां चईंदो वापडा में क्लार्क आहिनि या जेको बि मूंखे सही, यादि सही, सही, ठीकु आहे त पुट तोखे हुननि सभु कुझु विकिणी करे तोखे हेॾे मोकिलिया थो तूं हिते पढ़ तूं इहे कम पियो करे चईसीं मां हिते कयां थो त उहो मां उन्हनि खे बेनिफिट थींदो मां हितां पैसा कमाईंदुसि सही वो थोड़ा ॿिए concept सां त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू डिफेंसिव थी वियो कन्विंस पियो करे मूंखे चयोमांसि पुट तुंहिंजी मर्ज़ी पर मां तुंहिंजो फ्यूचर डार्क थो ॾिसां अलाह करे तूं कंहिं सुठी मंज़िल ते पुॼ सही 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 पर जहिड़े नमूने तूं वञी पियो त इहो बि फ्यूचर ईअं न त हुनखे ॿी वरी हिकिड़ी जॉब मिली मूंखे फोन कयईं त साईं मूंखे तव्हांजो रेफरेंस खपे मां ॾिनोमांसि मां हुनजी जॉब बि उते थी वई आहे हाणे ख़ुशि बि आहे हुन त माईअ सां शादी बि कई अथई अच्छा सही सही माना हुन सिटीज़न पर हुतां जो सिस्टम ॿियो आहे न हुतां जो जेको कल्चरल शयूं आहिनि उहे डिफरेंट आहिनि उहे असांजे लाइ डाइजेक्ट करणु सवलियूं न आहिनि अफोर्ड करणु सवलियूं न आहिनि त मां उहे काफ़ी हिनखे एग्ज़ाम्पल्स ॾिना एक्सपीरियंसिस ॿुधाया पर ॾिठुमि त हू घोड़े ते सवार हो सही जैसा पॉइंट जेको आहे न थोड़ा ज़िद्दी रहंदा आहियूं त ज़िद बस थी वञे अम्मा बाबा खे बस उन्हनि खे बि अञा में अची वेंदी आहे बसि हुन ख़्वाहिश में अची वेंदी आहे की हिननि इहे शयूं ॾिसां पर हिकिड़ो ब्रेक वठां ब्रेक पोइ कढी ॾींदुमि पोइ कल्चर ते ॻाल्हि कंदासीं यकीन सां 6 डिसंबर जेको आहे न अचे पियो त उन जी तयारी वरी ज़ोर शोर ख़ासि तौर ते खाधनि जे हवाले सां ॾिसूं था आयशा खे शइ में एक्सपर्टीज़ आहे कुकिंग कुकिंग अचे थी छा सुठी शइ जेके ठाहींदियूं आहिनि ख़ासि तौर ते असांजे पंहिंजे सिंध जी डिशिस जे हवाले सां पर हिकिड़े वठूं था ब्रेक एंड ब्रेक सां तव्हां मूंखे टपाल मेज़बान वधाए रिश्तनि जो बान कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेके बताए रिश्तन जवान ऐसे जी मेज़बानी राज भी टपाल मेज़बान चाहे अच्छा सर ते जीअं असांजी जम्मू ताईं सिंध जा असांजे के माण्हू महिमान नवाज़ायूं आहिनि त उते कीअं ॾिसो था कल्चर के उते महिमान नवाज़े के ख़ासि तौर फैमिली में या ॿियनि फैमिलीज़ में फैमिली कीअं था कुझु इवेंट्स जेके हूंदा आहिनि यकीननि त हर साल त कंहिं मुख़्तलिफ़ जेके आहिनि पर्टिकुलर एलिमेंट्स जे लाइ तव्हां हिते ईंदा हूंदो पाकिस्तान बाक़ी ॿिया इवेंट्स जेके आहिनि असांजा कल्चरली रिलीजनली उहो कीअं सेलिब्रेट कंदा आहियो उते माण्हुनि सां तमामु सुठे नमूने कंदा आहिनि छाकाणि त कहिड़ो बि सिंधी हुजे न कहिड़ो बि दिलि जो सख़्तु हुजे पर सिंधी त आहे न त उहो पंहिंजो कल्चर पंहिंजो सिविलाइज़ेशन पंहिंजी उहो जेको बि आहे उहो कॾहिं बि न विसारींदो महिमान नवाज़ी चाहे उहा आम दावत हुजे 8 फैमिलियुनि जी चाहे को वॾो फंक्शन हुजे पर उन्हनि में ख़ुलूस ऐं मोहबत उहा ई हूंदी आहे 5 fingers are not equal कुझु उन में चंद ॾुखिया बि हूंदा पर ज़्यादातर सिंधी असांजा उते बि महिमान नवाज़ केयरिंग सुठा काइंड ऐं इज़त ॾियण वारा इज़त वठण वारा ऐं जेका असल असांजी उहा आहे लास्ट ईयर मां तव्हांखे ॿुधायां त असांजे शहर में एडमिंटन में जिते असां रहूं था वॾो सिंधी टोपी अजरक डे मल्हायो ॿिया बि फंक्शन्स थींदा रहंदा आहिनि पर उहो ॾाढो वॾो इवेंट हो ॾाढा माण्हू आया ऐं फनकार बि आया उन में आयशा स्पीच कई त असांजा जेके लोकल ऑर्गेनाइज़र्स सना जा आहिनि उन्हनि वीचारनि ॾाढो कमु कयो वैस लगारी साहिबु आहे कुर्बान पवन साहिबु आहे ॿिया 2-3 दोस्त आहिनि जिन नवाज़ पंवर साहिबु ॾाढो हिकिड़ो डिसेंट ऐं सुठो इंसानु आहे उतां जो एडमिंटन जो काफ़ी सालनि खां रहे थो ॾाढी सिंधियुनि जी ख़िदमत कई अथई ॾाढी ख़िदमत कई अथई हुन वीचारे मस्जिद बि ठाराई आहे उते पर हिकिड़ो ॾाढो नफ़ीस ऐं ॾाढो काइंड इंसानु आहे सही अच्छा उतां जे माण्हू जॾहिं असांजा इहे इवेंट्स कल्चरली डे था त उन्हनि खे कीअं था ॾिसनि इन्हनि शयुनि खे असांजे ख़ासि सिंध जे कल्चर खे तमामु उन्हनि जो छा आहे हुतां जा जेके लोकल था चओ उन्हनि लाइ त हिकिड़ी सरप्राइज़िंग शइ हूंदी आहे न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो ऐं हू ॾिसो हू पंहिंजे कल्चर सां मोहबत कंदा आहिनि ऐं उन्हनि जी मां हिकिड़ी सुठी ॻाल्हि चवंदो हलां त हू ॿिए कल्चर जी बि उहा ई इज़त कंदा आहिनि जीअं फॉर एग्ज़ाम्पल अजरक आहे हाणे मां हींअर हितां वेंदुसि त मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु सोचियो आहे त कुझु जेके लेडीज़ आहिनि उते जेके मूंसां गॾु कमु कनि थियूं उन्हनि लाइ मां शाल जेका असांजी हिकिड़ो आइडेंटिफिकेशन आहे उहा खणी वेंदुसि या अजरक खणी वेंदुसि या अहिड़ो को जीअं असांजो को टोपी सिंधी आहे जीअं उहे खणी वेंदुसि जी हा त इहा बि हिकिड़े हू सम्झंदा आहिनि भले हू पाइनि न पर हू हुनखे ॾाढो हिकिड़ो इज़त सां ऐं सुठे नमूने पंहिंजे घर में सींगारे रखंदा आहिनि जीअं शो पीसिस हूंदा आहिनि असांजा कल्चरल त मुंहिंजो जेको बॉस जो मिसाल मां जॾहिं बि हुनजे घर वेंदो आहियां त मूंखे यादि मां हिकिड़ो हिकिड़ो मैसूम शाह जो मुनारे जी हिकिड़ी मां पिक्चर हुनखे ॾिनी त उहा अॼु ताईं हुनजे घर पई आहे चवंदो हली उहो ॾिसो तुंहिंजो जेको त मूंखे गिफ्ट ॾिनो न उहो साम्हूं पियो आहे त इहा हिकिड़ी मतिलबु हू पसंदि कंदा आहिनि हू इज़त ॾींदा आहिनि
इवन मां मुसलमान आहिनि, मुंहिंजे ऑफिस में मथां क़ुर शरीफ़ रखियल आहे, हुननि वटि इहे उहो, पर जॾहिं बि ईंदो आहे न, या मां सुबुह जो सवेल 8 बजे मां त 7 हलियो वेंदो आहियां ऑफिस, मुंहिंजो टाइम 8:30, पर मां 7 बजे ऑफिस वेंदो आहियां, नमाज़ फजर जी पढ़ी, त उते वञी पहिरियां मां इहो कमु कंदो आहियां त अगरि मां सुबुह जो टीमूं कढणी हूंदी आहिनि हेॾा होॾा, उहो कढी करे, या उन खां पहिरियां अगरि मूंखे टाइम मिले त मां उहो यासीन पढ़ंदो आहियां एवरी डे। 1994 खां इहा मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे। त हिकिड़ो दफ़ो छा थियो, मां क़ुर शरीफ़ पढ़ां पियो, मुंहिंजो साहब अर्ली अची वियो। तव्हां यकीन कयो हुनजो अख़लाक़ इहो त हुन कमु बि ज़रूरी हो, पर जीअं हू क़ुर शरीफ़ पियो पढ़े, चई अली मूंखे ख़बर आहे तूं रिसाइट पियो करीं, त जीअं तूं कंप्लीट कयो, हुनखे ख़बर आहे 10 मिंट पढ़ंदो आहे, पोइ मुंहिंजे ऑफिस अचो ज़रूरी कमु आहे। त उहो मतिलबु उहो कल्चरल न, पर रिलीजन जी बि इज़त कंदा आहिनि, त उहे हिकिड़ा बैलेंस्ड ऐं ॾाढा केयरिंग माण्हू आहिनि। सही सही ज़बरदस्त। अच्छा आयशा, तव्हां ॾींदमांव त तव्हां पंहिंजे जेके कल्चर खे यकीनन प्रमोट था कयो उते बि, त उते तव्हांजे पंहिंजे सर्कल्स में त उनखे कीअं था ॾिसनि उते जा लोकल माण्हू? मुंहिंजे सर्कल में त सभु मूंखे ऑलवेज चवंदा आहिनि तूं केॾा प्रिटी ड्रेसिस थी पाईं, तूं अञा पाईंदी कर, स्कूल पाईंदी कर, तूं हिजाब ते चवंदा आहिनि हिनखे, हिजाब ते मूंखे मुंहिंजी दोस्तूं चवंदियूं आहिनि त तूं हिजाब में एॾी प्यारी थी लॻीं, न ला लाइक मां कोॾनि सोचियो कोन्हे त लाइण जो, पर माना त मूंखे ऑलवेज रिस्पेक्ट एॾी आहे उन्हनि खे, मुंहिंजे कल्चर जी, मुंहिंजे हिजाब जी, मुंहिंजे रिलीजन जी। ज़बरदस्त ज़बरदस्त, माना हर शइ खे एप्रिशिएट कंदा आहिनि, ख़ासि तौर ते पंहिंजे सिंधी। अच्छा, पंहिंजे ट्रेडिशनल ड्रेसिस उते पाईंदा माना उन हवाले सां पंहिंजे जेके सिंध सां रिलेटेड? हा, या त स्नैप मोकिलींदी आहियां त सभु लाइक चवंदा आहिनि त सो प्रिटी। अच्छा, तस्वीरनि जो त घणो ई शौक़ु आहे, ख़ासि तौर ते कंहिं हुजे त माना सेल्फी या फुल पिक्चर न थिए त माना उहा असांजी सजावट, असांजी ड्रेसिंग ॼणा अधूरी आहे। एतिरो एक्सपेंसिव जेका मेकअप वग़ैरह बि असां यूज़ कयूं त उहो माना फिको फिको लॻंदो आहे, जेसिताईं असां कोई इंस्टा में या कंहिं सोशल मीडिया ते पिक्चर ये रुटीन थी आहे। अच्छा, जीअं तव्हां स्पोर्ट्स जे हवाले सां पंहिंजी एक्टिविटी ॿुधाई, त उनमें कीअं था ॾिसो वधीक जेके आहिनि इन्वॉल्वमेंट हवाले सां, केतिरो माना उनजो स्कोप आहे अगरि सपोज कोई स्पोर्ट में ई सिर्फ़ु वञणु चाहे? त बास्केटबॉल में त इलाही वॾो स्कोप आहे, सॉकर में सभिनी जेकी शयूं मां कंदी हुयसि। मां हिकिड़ो लॉन्ग डिस्टेंस रनिंग कंदी हुयसि ट्रैक जे लाइ, मां बास्केटबॉल जे लाइ मां 4 साल कयो, ऐं 4 सालनि में मूं ओवर 100 टूर्नामेंट्स ते वियसि, ऐं अलाए केतिरा गेम्स, ऐं उन्हनि इवेंट्स में असांजी टीम इलाही सुठी हुई, त असां हर इवेंट में खटंदासीं त टी-शर्ट मिलंदी या ईअं कुझु मिलंदो। काफ़ी न गोल्ड मेडल खटिया माशाल्लाह उते। ज़बरदस्त मूंखे इलाही सुठी, लेकिन ईअं ई हुजणु घुरिजे, हर शइ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुजणु घुरिजे। पर उते ॾिसो माना तव्हां सिंध बि ठाहियो वेठा आहियो, माना उते सिंध जो जेको माना उते पाण खे प्रेज़ेंट कयो था, लीड कयो था, ॿुधायो था पंहिंजे सिंधियुनि माण्हुनि जी हेल्प कयो था। अच्छा, उते घुमण फिरण जे लिहाज़ सां कहिड़ी सुठी जॻह आहे, तव्हांखे पाण कहिड़ी फेवरेट वणंदी आहे, केतिरो आसान आहे उते घुमण फिरण, केतिरो एक्सपेंसिव आहे, इहे सभु ओवरऑल सां घुमण लाइ? त उते त एतिरियूं जायूं आहिनि जो इंसान थकिजी पवंदो, पर उहे जायूं न खुटंदियूं। हाणे जीअं मां अल्बर्टा सूबे में रहां थो, उन खां पहिरियां मां अंटारियो में हुयुसि, नायग्रा फॉल्स तव्हां ॿुधो हूंदो, असां त बाई वीकली न त महीने में हिकिड़ो दफ़ो ज़रूरु वेंदा हुआसीं। अल्बर्टा में बैंफ, जेस्पर, इहे सुठा हिल स्टेशन्स आहिनि, लोकेशन्स आहिनि। ग्रीनरी जे हवाले सां इलाही सुठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे कैनेडा, ॾाढो ख़ूबसूरत आहे। वेस्टमिंटन मॉल बि आहे, उहो सभिनी नॉर्थ अमेरिका में सेकेंड बिगेस्ट मॉल आहे। हा, बिल्कुलु सेकेंड बिगेस्ट मॉल आहे। त उन में अंदरि हिकिड़ो इंडोर वाटर पार्क आहे ऐं इंडोर अम्यूज़मेंट पार्क आहे, त रोलर कोस्टर जेके इहे सभु थींदा आहिनि उहे बि अंदरि आहे। रोलर कोस्टर खे ॿुधंदे ई गोल्फ कोर्स आहे, हेठि गोल्फ कोर्स आहे, ऐं उते शॉपिंग जा त एॾा स्टोर्स, ब्रांड्स, एवरीथिंग। सही, माना अगरि फर्स्ट सपोज अगरि तव्हां वञो त सभु खां पहिरियों कहिड़े प्लेस ते वेंदो, उन इंजॉयमेंट जे हवाले सां वेंदो, या अहिड़ा जेके रोलर कोस्टर इंजॉय कंदो, स्विंग इंजॉय कंदो, या शॉपिंग में पहिरियों वेंदो? पहिरियों केॾे वेंदो, माना डायरेक्शन केॾे वठी? असां यूजुअली ईअं कंदा आहियूं जो असां पहिरियां असां रोलर कोस्टर्स तां थी ईंदा आहियूं, पोइ शॉपिंग ते वेंदा आहियूं, पोइ अगरि रोलर कोस्टर्स ते कोन पिया वञी इन्हनि पार्ट ते त पहिरियां वाटर पार्क ते वेंदा आहियूं। त उन्हनि जो वेस्टमिंटन मॉल जो वाटर पार्क इलाही वॾो आहे,
त उन में एॾो मज़ो आहे ऐं पोइ उतां वापसि अची त पोइ शॉपिंग थींदी आहे हाँ पहुंच थींदी आहे माना बाद में पहिरियों न थींदी आहे सही आहे माना पूरो थकी टुटी करे पोइ बाद में आख़िर में कुझु जल्दी जल्दी सां सामान वठी करे या वटूं कुझु रहिजी वञूं इंसान थकी पवंदो आहे पोइ एॾो कंसंट्रेट न करे सघंदो आहे त रही शइ खपे अच्छा अच्छा इहो आहे हुते कॉन्सेप्ट माना हीअ जेको सिंधी आहे हीअ पाकिस्तानी आहे या कहिड़े जेको कच्छ सां यानी की सपोर्ट करणो उन हवाले सां उन्हनि जे लोकल माण्हुनि जे हवाले सां कीअं माना उन शइ खे ॾिसंदा आहिनि त इहो ॾाढो सुठो सवाल कयो त अनफॉर्चुनेटली मां चवां त उते इहा शइ अञा आहे उसूलन थियण इहे खपे त असां सभु पाकिस्तानी आहियूं नो डाउट असांखे सिंधी हुजण ते फ़ख्रु आहे पर असां पाकिस्तानी बि आहियूं त उते इहो जीअं हिते आहे ही पंजाबी आहे ही सिंधी आहे ही महाजर आहे अञा ताईं कुझु माण्हू उन रिवायत खे हलाईंदा था अचनि अच्छा उते बि अनफॉर्चुनेटली मां चवां न पंहिंजे मुल्क जा माण्हू पंहिंजे मुल्क जा माण्हू त उहो हिकिड़ी शइ जेका मां मूंखे पर्सनली पसंदि आहे ॿिया अगरि उन सां सहमत आहिनि त उहो उन्हनि जी दिलि आहे पर मां न हूंदो आहे मां चवंदो आहियां त वी ऑल आर पाकिस्तानीज़ माशाअल्लाह ऐं असांखे हिक ॿिए जी हेल्प करणु खपे पर पोइ अनफॉर्चुनेटली इहा शइ अञा माण्हुनि जे उन्हनि ज़हननि मां निकिरी न सघी आहे थोरो कंज़र्वेटिव ऐं नैरो माइंडेड ईअं करे चऊं शायदि उहो चाहिनि नथा छो कि हिते एतिरियूं नफ़रतूं विधियूं वयूं आहिनि असां मूंखे यादि आहे त जेॾीमहिल मां मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि त उते ईअं तकरीर कंदा बाबा हीअं फलाण या कॾहिं कॾहिं मार बि ॾिसंदा हुआसीं कुझु ॿियूं शयूं बि ॾिसंदा हुआसीं पोइ मां सोचींदो हुउसि पोइ ख़बर न आहे त इहे अहिड़ी नौबत छो आई पोइ उहो सिंधी मार खाए या पंजाबी खाए या महाजर खाए या केरु बि खाए त इहा नौबत छो आहे असां हिक ॿिए सां नफ़रत छो था कयूं सही सही असां मोहबत छो था कयूं असां हिक ॿिए जी केयर छो था कयूं त मां सम्झां थो कैनेडा इज़ अ बेस्ट एग्ज़ाम्पल एज़ फार एज़ यू नो दीस थिंग्स आर कंसर्न त इहे शयूं ज़रूरी आहिनि जेके असांखे सम्झणु खपनि अञा बि टाइम न वियो आहे सही था चओ यकीन प्यार मोहबत ऐं ॿुधणु घुरिजे पहिरियों त इंसान आहे इंसान ज़ात जी बेशक उहो ई आहे न उनजो त को अच्छा उतो जे माण्हू उन्हनि जे पंहिंजा जेके बिहेवियर्स आहिनि उन्हनि जो पोइ बिहेवियर कीअं हूंदो आहे कंहिंखे प्रायोरिटी माना ॾींदा आहिनि घणो पाकिस्तानियुनि जो थो पुछो उतो जा लोकल माण्हू कैनेडियन जेके ॾिसो मां सच ॻाल्हायां तव्हां सां त उहे माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजनि माण्हुनि खे प्रायोरिटी ॾींदा आहिनि नो डाउट इहा सची ॻाल्हि आहे पर अगरि तव्हां सुठा आहियो ऐं अगरि तव्हां कॉम्पीट कयो था त उते ईअं बि कोन्हे त नाइंसाफ़ी कनि जीअं हिते मिनिस्टर जो पुटु हलियो वेंदो नौकिरीअ ते या सेक्रेटरी जो भाइटियो हलियो वेंदो ॿियो भले जेको होशियारु जेको CSS में फर्स्ट खणे उहो रहिजी वेंदो ॿिया अची वेंदा त इहो सिस्टम जो जेको आहे न इहो फॉल्ट आहे उते सिस्टम कम अज़ कम एतिरो आहे जो मेरिट ते हलंदियूं आहिनि सभु शयूं ज़्यादातर 99% चवां किथे किथे मतिलबु नेग्लिजेंस थी वञे त ॿी ॻाल्हि आहे या लोकल माण्हुनि खे प्रेफर कंदा आहिनि इहो आहे सही सही बिल्कुलु बिल्कुलु अच्छा ऐं तव्हां ॾींदमि उते जॾहिं एग्ज़ाम्स थींदा आहिनि उतो जी कीअं एग्ज़ाम्स जो सिस्टम आहे ऐं हिते बि एग्ज़ाम्स जो यकीननि तव्हां पंहिंजे बाबा साईं खां ॿुधल हूंदो ॿुधो बि हूंदो त कीअं उते सवला आहिनि कोई सिफ़ारिश या को चिट को पर्ची को कारतूस उते चीटिंग सफ़ा न आहे पर ईअं थींदो आहे जो तव्हांखे टेस्ट ऐं एग्ज़ाम्स माना विच में ईअं थींदियूं आहिनि माना टीचर साइन कंदी आहे जंहिंमें एग्ज़ाम खपेसि जंहिंमें न उहो तव्हांजे ग्रेड में एड अप थींदो आहे ऐं पोइ वेरी एंड ते तव्हांजो यूजली 30% एग्ज़ाम हूंदो आहे तव्हांजे मार्क जो 70% सॼी क्लास मां असाइनमेंट्स मां थ्योरिकली ईअं जीअं क्वेश्चन्स वग़ैरह थींदा आहिनि जीअं त असांखे हिकिड़ो क्वेश्चन पेपर मिलियो हूंदो आहे उअं ई असाइनमेंट्स जेके असांखे फिलअप आंसर शीट्स खे फिलअप करणो पवंदो आहे सिंपल सेम सही सेम थ्योरी सेम आहे ठीक है जबरदस्त पर असां ख़बर तो कीअं थींदा इन हवाले सां किथे परतीस किथे हथ ते लिखियो करे ॿार ते लिखियो पर ये भी लाइफ आहे ये भी ज़िंदगी जे इन्वॉल्वमेंट में जे माण्हू रहे थो लेकिन हींअर हलूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पोइ कंटिन्यू कंदासीं नाज़रीन इन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान कार्य न मंचो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंध जी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे हैं जी सर ॾिसो काफ़ी कल्चर डे वेझो पियो हुजे त सकाफ़त जे लिहाज़ सां उते कहिड़ी एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि ऐं हिते जेको तव्हां जॾहिं आया त कीअं था ॾिसो इन रंगनि खे इन महिमान नवाज़ी खे इन तयारियुनि खे हर को एक्साइटेड हूंदो आहे सची ॻाल्हि इहा आहे
छाकाणि त असुल असांजी आइडेंटिफिकेशन त हिते आहे न सही ज्यादातर छा सभु जेके सिंधी आहिनि उहे पंहिंजे कल्चर खे यादि सही। कनि था, कोशिशि कंदा आहिनि, इवेंट्स स्केड्यूल कंदा आहिनि, अरेंज कंदा आहिनि, सही पर हाणे कोविड जे करे थी सघे थो न थी सघे हिन दफ़े, न त एवरी ईयर हू कंदा आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, अमेरिका जे काफ़ी स्टेट्स में थींदा आहिनि, असांजे कैनेडा जे काफ़ी स्टेट्स में थींदा आहिनि, हर को पंहिंजे तौर ते बिल्कुलु उहो ई मां सम्झां थो हिते अञा घटि हूंदो आहे उहो जीअं पुरजोश चवां, एक्साइटमेंट चवां, त उते वधीक हूंदो आहे जज़्बो जेको मां ॾिठो आहे। देश सां परे हूंदा आहिनि उनजी वजह ऐं ईअं पिया नचंदा आहिनि पंहिंजे जीअं चइबो आहे न दिलो जान सां, मोहबत सां, उकीर सां, सचाईअ सां, महसूसु थींदो आहे त असां सिंध में वेठा आहियूं। वाह ज़बरदस्त। अल्हम्दुलिल्लाह। अच्छा सिंध जे खाधे जे हवाले सां उते अगरि तव्हां उतां जे लोकल माण्हुनि खे जेको आहे न कीअं पसंदि कंदा आहिनि या वरी उतां जे माण्हुनि खे तव्हां पंहिंजी सुखड़ी जेकी असांजी टोपी अजरक जॾहिं प्रेज़ेंट कंदा आहियो त उन्हनि खे माना को सुवाल को कुझु कंदा आहिनि कुझु त ज़रूरु पुछंदा आहिनि, हिस्ट्री पुछंदा आहिनि, तव्हां किथां जा आहियो, पोइ वरी अंग्रेज़ त उन्हनि जी वरी उहा तबियत आहे त उहो वरी वञी सर्च कंदा आहिनि, सॼी हिस्ट्री पढ़ंदा आहिनि त हे टोपी छा आहे, अजरक छा आहे, इहो छो आहे, अलदो असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, पर हू पंहिंजे तौर ते बि रिसर्च करे वरी ॿिए ॾींहुं मूंसां डिस्कस कंदा आहिनि या 3 ॾींहं डिस्कस कंदा आहिनि। जेॾी महिल फ्री टाइम मिलियो हाणे उते माण्हू बिज़ी त हूंदो आहे न, सही सही जेॾी महिल 5 मिंट 15 मिंट अधु कलाकु उन्हनि खे फ्री मिलंदो आहे या लंच ब्रेक में गॾु वेही रहंदा आहियूं त पोइ उन में अक्सर सही इहे सही। डिस्कशन। अच्छा खाधनि जे हवाले सां ट्रेडिशन अगरि तव्हां हिते के छा पसंदि कंदा त उतां जे माण्हुनि खे पंहिंजी सिंधी डिश खाराइण लाइ अगरि तव्हांजे घर में कोई अचे उतां जो लोकल जेके आहिनि कैंडिडेट अचनि सभु जेके बि हिते त सभु शइ मिले थी न, मच्छी पलो, बिरयानी, तव्हांजा टिक्का जे कढ़ाई, सभु शयूं मिलनि माना थियूं। सिंधी असां बेसिकली जीअं साग थी वियो ऐं पले जे हवाले सां जीअं थियो बेह थी असांजा सिंध जा जेके माना खाधा कीअं अथसि ॾाढो त इनफैक्ट मां तव्हांखे हिकिड़ो अञा सुठो किसो ॿुधायां तव्हांखे, शायदि उहो खाधे सां ई रिलेटेड आहे। मुंहिंजे हिकिड़े दोस्त फोन कयो मूंखां, तक़रीबन 2.25 कलाक जी ड्राइव ते रहंदो, मूंखे फोन कई, हैदराबाद जो आहे, मूंखे फोन कई, चई इफ़्तिखार मां आयो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे तोखे बॉम्बे बेकरी जो केक वणंदो आहे, पर मां 4 हंध आहिनि, हिकिड़ो मां तुंहिंजे लाइ, पर हाणे 2.5 कलाक जी ड्राइव आहे, बसि मां चए तोखे रुॻो ॿुधाए छॾियां। मां चयोमांसि फोन रख, मां उतां निकितुसि, 2.5 कलाक ड्राइव हिकिड़ो केक खणो ऐं मां मोटी आयुसि। त इहा बेसिकली केक मां न खणंदुसि, केक त उते बि काफ़ी मिलंदा, अलदो उहा क्वालिटी न आहे जेका बॉम्बे बेकरी जी आहे, माना पंहिंजे जेके मुल्क में पंहिंजे देश में असल बेसिकली आहे उकीर ई मोहबत ई पंहिंजे देश सां, पंहिंजे शहर सां। अच्छा तव्हांखे बेसिकली पाण सिंधी खाधा कहिड़ा वणंदा आहिनि अगरि तव्हां खाइण चाहियो त माना फर्स्ट प्रायोरिटी ते कहिड़ी हूंदी आहे सिंधी डिश? मां सम्झां थो बिरयानी मूंखे पसंदि आहे ऐं सिंधी पुलाव जेको हूंदो आहे, हा सिंधी पुलाव बिल्कुलु रस वारो पाणी, बेशक बेशक। ऐं मां सम्झां थो मुंहिंजी वाइफ निगत जेको बि ठाहींदी आहे ऐं ॾाढो मां शौक़ सां खाईंदो आहियां, अल्हम्दुलिल्लाह शी इज़ अ वेरी गुड कुक ऐं उन खे छॾे करे शी इज़ अ वेरी गुड। अच्छा भला तव्हां हाणे भाॼी जी नालो बि खयो, ॻाल्हि बि कई आहे, तव्हां ज़िक्र बि कयो आहे मतिलबु जो त उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे घणी वणंदी आहे या वरी उन्हनि खे तव्हांजी ॻाल्हि कहिड़ी घणी वणंदी आहे? घणी इहा ॻाल्हि आहे त उहो इनफैक्ट मुंहिंजे मामे जी धीउ आहे, पर मां हुनखे प्रपोज़ कयो। अच्छा ठीकु आहे, इहा इन में तव्हां सम्झी वञो। ॾिसो रुगो मां जेको मुंहिंजी तबियत आहे न ब्यूटी न ॾिसंदो आहियां, मां सीरत ॾिसंदो आहियां, अखलाक ॾिसंदो आहियां, मैनर्स ॾिसंदो आहियां, उहे इम्पोर्टेंट हूंदा आहिनि, अलदो ब्यूटी इज़ पार्ट ऑफ इट। अच्छा पोइ उन्हनि खे कहिड़ी ॻाल्हि तव्हां मूं घणी वणंदी आहे तव्हांजे लाइ? त मुंहिंजे मामे जो पुटु माना न वणंदी आहे, वणंदी त ॾिसो मां न वणंदी आहे, न वणंदी आहे, मां चवां मां मज़ाक कयो त ॾिसो मतिलबु आई एम अ रेस्पॉन्सिबल हस्बैंड एज़ वेल रेस्पॉन्सिबल फादर, त उहो पई ख़ुशि थींदी आहे मूंखे ॾिसी, छाकाणि मां हुनखे थोरो 2-4 महीना हुन जॉब कई, उते सभु माण्हू जॉब कंदा आहिनि, ज़ालूं हुजनि या मर्द हुजनि, पर हुन ॿारनि जी बाबा जी 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 हा 2-3 years सही सही, कुझु महीना न न 6 महीना कया, छाकाणि त लास्ट ईयर 19 में कई 3 महीना वरी पाकिस्तान अची वई, वरी मोटी वई, त इन करे हुन 2 years 19 ऐं 2020 त वरी 4 महीना कई त कोविड अची वियो, त मार्च खां पोइ वरी त मक़सदु आहे त जेको तव्हां सुवाल कयो त शी इज़ मतिलबु उहो सम्झंदी आहे त ॾाढो रेस्पॉन्सिबल हस्बैंड आहे मुंहिंजो, केयरिंग हस्बैंड आहे, सभ खां वधीक सुठो फादर आहे। सही ज़बरदस्त। अच्छा अच्छा तव्हां ईंदमि त तव्हां जेका अगरि का ॻाल्हि पहिरीं तव्हांखे चवणी हुजे त पहिरियों सभु को कंहिं वेंदा हो पंहिंजी का ॻाल्हि मल्हाइणी हुजे, पंहिंजी अमीर या पंहिंजे बाबा ॾे?
usually Amire, honestly. मुझे कि यानी को भी जे के न पे मां जे पास तू Papa usually interrupt the conversation and अंदर अच्छे जोरी तो उतना like I hate पे बैठा हूँ पर I like ये ears कैसे लाइक ये मैंने बुद्धि वटदा हाँ आई वो अच्छी नहीं चाहता चाय की हेल्प करें मैंने जेको कुछ अच्छा अम्मा इच्छा मुझको भी कोई सवाल करे मुझको भी कोई पूछे ॻाल्हि ईअं न हूंदी आहे ॾिसो असां दुनिया में उथूं वेहूं था एॾी वॾी पोज़ीशन ते अल्हम्दुलिल्लाह एॾी वॾी इन करे थो चवां त हिकिड़ो प्राउडफुल पोज़ीशन आहे मुंहिंजी माशाअल्लाह अहिड़ा 5 10 15 त असां दुनिया ॾिठी आहे न सभु शइ ॾिसूं था न ऑब्ज़र्व कयूं था त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजी ज़ाल हुजे या मुंहिंजी धीउ हुजे या मुंहिंजो पुटु हुजे कोई किथे धकु न खाई वञे हाँ सही है कि ना फॉलो पजे से खास तौर न्याणी जे हवाले से पुछणो पवंदो अच्छा ता जी ता ॿुधायो त ता सिंधी लिबास भी पाईंदा हो त ता के अप्रिशिएट कयो वेंदो या तारीफ भी थींदी त सिंधी खाता ता के पाण के पर्सनली केड़ा पसंद आहे मूंखे सिंधी खाधा त ऑल ऑफ देम मूंखे सभु वणंदा आहिनि मुंहिंजो फेवरेट कहिड़ो आहे पप्पा जो है ना बिरयानी हाँ पप्पा जेको पकोड़ा में हूंदो आहे I'm not sure मूंखे जेको चाहो न पकोड़नि में थी पकोड़नि में जेको खाना में तो हां कड़ी कड़ी मुंहिंजी फेवरेट आहे कड़ी ताई माना अक्सर वाले से कड़ी आहे सही जबरदस्त मुंहिंजी जेकी आहे न पाण मूंखे कोई पुछो ई न मां ॿुधां मैं बे फेवरेट बे फेवरेट आहे कि दुनिया अच्छा मां ॿियो तव्हां कोई सवाल करण बि चाहियां त तव्हां केतिरो ॾिसो त कूड़ केतिरो ॻाल्हाइनि था सच केतिरो ॻाल्हाइनि था माण्हू मां त लाइक पप्पा जी नेचर ऐं मुंहिंजी नेचर साॻी आहे न त असां एक्सट्रीमली लाइक ट्रूथफुल आहियूं त असां सफ़ा कूड़ कान हणंदी आहियां मां ऐं पप्पा सही सही अच्छा उतो जे माण्हुनि खे कीअं था ॾिसो त फील थींदो आहे न की न कूड़ थो ॻाल्हाए सच थो ॻाल्हाए उतो केतिरी आहे a lot of the time 90% of the time त कॾहिं कूड़ माना कोन हलंदो आहे ऐं अगरि कूड़ हलंदो आहे त मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे स्पेशली मुंहिंजी दोस्तनि में त कूड़ थी ॻाल्हाए मां पर उन्हनि खे मां चई ॾींदी आहियां न उते वरी ईअं त असां चई ॾींदा आहियूं त लाइक मूंसां कूड़ छो पिया ॻाल्हायूं छो व्हाट्स द रीज़न अच्छा इसे था दरगुज़र न कंदो ख़्याल रखंदो माना उते त असां माना चई थो छॾेसि भला कूड़ ॻाल्हाए थी ख़बर मां इग्नोर कंदो आहियां कोशिशि करे इग्नोर कंदो आहियां छाकाणि त दुनिया में कामयाब थियण लाइ काफ़ी शयूं इग्नोर बि करणियूं पवंदियूं आहिनि अॻिते वधण लाइ जीअं असां हर शइ खे इशू ठाहींदासीं त पोइ तव्हां वधी न ॾाढी ॾुखियाई थींदी लाइफ गुज़ारण ख़ासि तौर ते प्रोफेशनल लाइफ में तव्हांखे ॾाढो केयरफुल रहणो पवंदो आहे तव्हां जज कयो सम्झो सही अच्छा आयशा में कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वधीक सुठी लॻंदी आहे हाँ वन ऑफ द काइंडेस्ट डॉटर ऑलवेज मुंहिंजे लाइ सोचींदी आहे पंहिंजे माउ लाइ सोचींदी आहे छा उते ॿार अक्सर चवणु न खपे पर स्पॉइल ॿार हूंदा आहिनि ठीकु आहे त सभु न अल्हम्दुलिल्लाह उते ॾाढा सुठा पेरेंट्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह पर कुझु बिगड़जी वेंदा आहिनि या ईअं करे चऊं पर आयशा हमेशह मां तव्हांखे जीअं ॿुधायो त हुनजो ड्रीम आहे त मां पापा लाइ पैलेस ठाराईंदुसि त मतिलबु इहो काइंड ऑफ केयर एंड ऑफ द स्टोरी केयर लव एहसास न्याणी कोई जेको घणी जेको एहसास कर इफ्तिखार अली मेमण साहब जी मैडम अची करे त जेके पहिरियों तव्हां बि पुछां वक़्तु प्रोग्राम जे वक़्तु यकीन पुॼाणी ते पहुतो आहे पहिरियों जेको अची करे कीअं लॻो ऐं हितां जे माण्हुनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो ऐं सुबुह मेड़ण लाइ छा चवंदो हुन ॾिसंदड़ लाइ छा समराइज़ करे इन सभिनि सवालनि जो जेको तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे घुरायो तव्हां मूंखे इज़त ॾिनी इहो असांजो कल्चर बि आहे पर शॉर्ट नोटिस ते तव्हां मूंखे घुरायो ॾाढी महिरबानी तव्हांजी दावत जी तव्हांजे मेज़बान चांहि जी ऐं मां सभिनी जो थोराइतो आहियां सॼी टीम जो तव्हांजे डायरेक्टर साहिब जो मुर्तज़ा साहिब जो तव्हांजो ऐं सभिनी टीम मेंबर्स जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां पंहिंजे ॿिन्ही कल्चर्स खे एक्सप्रेस करे सघां ॿियनि जेके असांजा शहर जा माण्हू आहिनि या असांजे सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुधाए सघां उन्हनि जे असां इशूज़ बि डिस्कस कया उतां जी एजुकेशन डिस्कस कई वेदर कई कुकिंग कई कल्चर कयो त उमेदु आहे मूंखे त काफ़ी शयूं जेके मां थोरे टाइम में करे सघियुसि मां उन्हनि खे ॿुधायो बाक़ी जेको तव्हां मैसेज चओ था ओवरऑल सिंधी माण्हुनि खे जेके हुते अचणु चाहिनि था त भले अचो पर पंहिंजा सर्कमस्टांसिस ॾिसी करे अचो ईअं न त पंहिंजे पेरेंट्स खे अकेलो करे अचो असां छॾियो आहे असांखे अहसास आहे त पीउ माउ खे छॾणु केॾो ॾुखियो सही था चओ बिल्कुलु थैंक यू इफ्तिखार अली मेमण साहब तव्हां प्रोग्राम सुबुह पुछी थी पर आयशा तव्हांखे अची करे कीअं लॻो हाउ यू फील टुडे एंड व्हाट यू सम फ्यू वर्ड्स
मूंखे इलाही सुठो लॻो त असां अॼु हिते आयासीं इंटरव्यू ॾिनोसीं त मूंखे ख़बर पई लाइक ॿ टे ॾींहं पहिरियों मुंहिंजो ठीकु आहे लाइक मां यूज़ टू आहियां न त स्पीचिस ॾींदी आहियां तकरीर कंदी आहियां त I got into game mode. सही so give any message to our viewers so सिंधी viewers सिंधी न्याणियुनि खे साथ से तालीम लाइ अगरि तव्हां छोकिरी आहियो त प्लीज़ पंहिंजी एजुकेशन वठो पंहिंजो पाण खे इंडिपेंडेंट थोरो कयो पंहिंजो लाइफ स्किल्स सिखियो ऐं डिपेंडेंट एॾो न थियो ऐं independent too. Zabardast. Thank you Aisha, thank you family members, thank you so much सारे प्रोग्राम में शामिल थे मूंखे ख़ुशी थी जिते नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुराणी जो पहुतो आहे यकीनन यही लाइफ आहे इंसान खे जेको इंडिपेंडेंट भी ज़रूरी आहे लेकिन न्याणियुनि जी तालीम सां गॾो गॾु न्याणियुनि खे बि ख़बर हुजणु घुरिजे त असांजे जेके लिमिटेशन्स असांजो जेको सर्कल आहे जेको असांजे पेरेंट्स असांखे ॾिना त उन दायरे में ई असांखे पंहिंजी तालीम खे अॻिते वञणु घुरिजे माना पेरेंट्स जी परमिशन इलाही ज़रूरी आहे हर ॻाल्हि में त हिन प्रोग्राम सां ताबुन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे इंशाल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मुआण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़